जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन। आऊँ अवां जो पंहिंजो मेज़बान इम्तियाज़ लगारी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। अवीं ॾिसो पिया आवाज़ टीवीअ जी ख़ूबसूरत स्क्रीन ते प्रोग्राम वीकेंड विद आवाज़। नाज़रीन, इन उमेद सां त जिते बि हूंदो हमेशह ख़ुशि हूंदो, पंहिंजनि सां गॾु परावनि खां परे हूंदो। असांजी इन स्क्रीन ते अॼु अव्हांखे ॿिनि LEDs ते हिकिड़े अहम सियासी कारकुन, सियासी रहनुमा, जेके हमेशह पंहिंजो पाण खे कारकुन चवंदा हुआ पर उहे अवाम जा हक़ीक़ी लीडर रहिया, उन्हनि जूं तस्वीरूं ऐं उन्हनि बाबति कुझु लिखियलु लफ़्ज़ अमीं ॾिसंदा हूंदा। यकीननि अॼु समूरी सिंध पूरे पाकिस्तान खे ख़बर आहे त अॼु 47 वरसी आहे शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब जी, जेके पाण अवामी लीडर हुआ। उन्हनि खे 4 अप्रैल 1979 ईस्वी में फांसी ॾिनी वई ऐं उन बाबति अॼु ॾींहं ताईं तज़ाद आहिनि। पर ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब जन जी सियासत न सिर्फ़ु उन वक़्तु मशहूरु हुई, न सिर्फ़ु हूअ उन वक़्तु अवामी लीडर सुञाता वेंदा हुआ, पर अॼु ॾींहं ताईं उन्हनि जो आइन, क़ानून, सियासत, मुफ़ाहिमत ऐं अवामी शऊर ते तमामु गहरो असरु छॾियलु आहे, जेको आउं सम्झां थो कॾहिं ख़तमु थियण वारो कोन आहे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब न सिर्फ़ु बानी पीपल्स पार्टी हुआ, पर उहे पहिरियां मुंतख़िब वज़ीर आज़म हुआ। उन्हनि जूं ॻाल्हियूं, उन्हनि जी जटादारी, उन्हनि जी मज़बूत सोच ऐं उन्हनि जी जेका मंज़िल ख़ासम ख़ासि हिकिड़ी ज़बरदस्त ऐं उन्हनि जी शख़्सियत जी निमाया सुञाणप त हूअ हमेशह अवामी लीडर रहिया। कॾहिं बि उन्हनि जमहूरियत खां, मुफ़ाहिमत जी पॉलिसी खां किनारा कशी न कई। अवाम जे विच में रहंदा हुआ। उन्हनि जो हमेशह हिकिड़ो ई नारो रहियो, रोटी, कपिड़ा और मकान, जेको आउं सम्झां थो इहे सभई ॻाल्हियूं हिकिड़े ग़रीब आम माण्हूअ सां मुंसलिक आहिनि। ऐं आउं सम्झां थो त हिन पाकिस्तान जी अवाम, सिंध जी अवाम, उन्हनि खे इहे 3 बुनियादी ज़रूरतूं हुजनि, जेको ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब जो नारो हो। ऐं आउं सम्झां थो ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब जी उहा शख़्सियत जंहिंखे केरु न सुञाणे, नंढो वॾो पको पोढ़ो केर बि हुजे, उन्हनि जी शख़्सियत खां वाक़िफ़ु आहिनि। हिकु न सिर्फ़ु हूअ सियासी लीडर जी हैसियत सां मशहूरु हुआ, पर इंसानियत जी क़तार में, लाइन में रहंदड़ उहो किरदारु जेको अमर आहे, अमर रहंदो। पीपल्स पार्टी जी जॾहिं बि ॻाल्हि अचे थी, उन में सफ़े अवल में नालो अचे थो शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब। अमर आहे उन्हनि जो किरदारु ऐं अमर रहंदो। अॼु 47 वरसीअ ते उन्हनि खे केतिरी बि ख़िराजत अक़ीदत ऐं ख़िराजत तहसीन पाण पेश करियूं सा घटि आहे। आउं सम्झां थो अॼु समूरी सिंध, पूरो पाकिस्तान सोगवार त आहे ई, पर कंहिं हिकिड़े नुक़्ते नज़र में उन्हनि खे ख़ुशी इहा बि आहे त उन्हनि पीपल्स पार्टी, जेका अहिड़ी पार्टी, जमहूरी पार्टी आहे, जेका हमेशह अवाम सां शाना बशाना रहे थी, कुल्हो कुल्हे सां मिलाए रहे थी, अॼु बि पाण सिंध जे समूरनि ज़िलनि में जिते जिते पाण ॾिसंदासीं, हर शहर में, घिटीअ में रैलियूं बि थियनि थियूं, ख़िराज तहसीन बि पेश कयो वञे थो। बहरहाल इन टॉपिक ते अॼु असां सां ॻाल्हाइण लाइ ज़बरदस्त शख़्सियतूं मौजूदु आहिनि, उन्हनि सां पाण कचहरी कंदासीं। ऐं आउं कोशिशि कंदुसि त ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब जी यादि में ऐं उन्हनि जा आई विटनेस बि असां वटि अॼु मौजूदु आहिनि त उन्हनि जी सियासत ऐं मुफ़ाहिमत जी पॉलिसी कीअं हुई, अॼु जी सियासत उन वक़्त जी सियासत में छा फ़र्क़ु आहे, छा वाक़ई ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब जो शऊर ऐं मंशूर अॼु बि साॻियो आहे जेको उन वक़्त में हुयो। अॼु ज़बरदस्त महिमान असां वटि मौजूदु आहिनि। सभ खां पहिरियां असां वटि महिमान मौजूदु आहिनि सैयद अरशद हुसैन नक़वी साहिबु, पाण प्रेसिडेंट पीपल्स लॉयर फोरम कराची डिवीज़न आहिनि ऐं एडिशनल एडवोकेट जनरल सिंध आहिनि। आउं उन्हनि खे तहे दिलि सां भलीकार करियां थो। हिकिड़ी ॻाल्हि आउं कीअं विसारे सघां थो त हूअ पीपल्स पार्टी जा कारकुन आहिनि। साईं भलीकार करियां थो। कैसे खैरियत से? ठीक है, अल्लाह का करम, बहुत ठीक ठाक। ऐं इन खां पोइ नाज़रीन असां वटि बशीर अहमद ख़ासकेली साहिब जन बि मौजूदु आहिनि। पाण माशाअल्लाह ॾाढा वाइब्रेंट पर्सनैलिटी रखंदड़ आहिनि ऐं पाण प्रेसिडेंट
PS98 आहिनि, UC चेयरमैन ऐं सफ़ूरा पाण चेयरमैन मेडिकल एंड हेल्थ KMC कराची आहिनि, उन्हनि खे बि आउं तहे दिलि सां भलीकार करणु चाहियां। बशीर भाउ आउं भलीकार करियां थो। ठीकु आहे, तबियत ठीकु आहे? नाज़रीन, मूं जीअं थोरी देरि पहिरियां अव्हांखे चयो त आई विटनेस बि मौजूदु आहिनि ऐं उन दौर में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब जूं ॻाल्हियूं सोच कीअं हूंदी हुई, उन्हनि जा अमल फ़ैसिला करण जा तरीक़ा कीअं हूंदा हुआ ऐं कंहिं बि ॻाल्हि खे अॻिते वधाइण पाए तकमील ताईं पहुचाइण जो ज़रियो ऐं तरीक़ो छा हूंदो, इन्हनि ते ज़रूरु पाण ॻाल्हाईंदासीं। अॼु ज़बरदस्त सीनियर सिटीज़न असां सां मौजूदु आहिनि, पाण खे ॾाढो उन्हनि तंदुरुस्त रखियो आहे, सो आउं उन्हनि खे बि भलीकार करणु चाहींदुसि। अॼु असां सां गॾु मौजूदु आहिनि अज़हर जमील ख़ान साहिबु, पाण महराज मोहम्मद ख़ान साहिब सां गॾु मौजूदु हुआ MRD तहरीक में, उन्हनि सां भी पाण कचहरी कंदासीं। सर मैं वेलकम करता हूँ, कैसे हैं आप? खैरियत से हैं? ठीक हैं, तबीयत सेहत है? अरशद साहब, सबसे पहले तो मैं आपकी तरफ आना चाहूँगा। पीपल्स पार्टी हमेशा एक नारे के मंशूर के तौर पर आगे चलती रही है और वो मंशूर और वो नारा मिला है हमें शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब की तरफ से। वो नारा है रोटी कपड़ा और मकान। मैं चाहूँगा कि उसके बारे में भी ज़रूर बताइए और उसके बाद हम ये भी ज़रूर सुनना चाहेंगे कि शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब की सियासत और शख्सियत आपकी नज़र में कैसे? प्लीज़। बहुत मेहरबानी इम्तियाज़। जैसे कि आज भुट्टो साहब की 47वीं बरसी है और मतलब उनकी शख्सियत के बारे में आपने बात की, मैं समझता हूँ कि उनकी शख्सियत एक तस्लीमाती शख्सियत थी, जिसको हम कह सकते हैं कि उन अपने दौर में अगर देखा जाए थोड़ा सा उनके वक्त पे, तो बहुत स्पीडली वर्कआउट किया उन्होंने हर चीज़ के ऊपर। आज मतलब उनकी 47वीं बरसी है और जब उनको शहीद किया गया, मारवा अदालत कत्ल जो हुआ, वो उस टाइम उनकी एज 51 ईयर्स थी। तो 51 ईयर्स की एज के अंदर आप ये देखें कि मतलब फैमिली को भी चला लिया, पाकिस्तान की सियासत भी हो गई, प्राइम मिनिस्टर भी मुल्क के बन गए और मुल्क को आइन भी दे दिया। अच्छा, भुट्टो साहब जिस हालात में आए इस मुल्क के अंदर, आपके सामने आते साथ ही बांग्लादेश का वाक़या रनुमा हुआ। वो छोटी बात नहीं थी कि पाकिस्तान 2 लाख हुआ, मतलब उन वजूहात की वजह से। उसके बावजूद उनके अंदर एक कॉन्फिडेंस देखें, उनका एक जो ना विलिंग देखें वर्क करने का, कि उन्होंने आते साथ ही 73 में पाकिस्तान को आइन भी दे दिया हमने, ठीक है। जैसे 71 में वाक़या ये हुआ है, तो 72 के अंदर भुट्टो साहब अपना इंडिया ने जब एटमी धमाका किया, तो भुट्टो साहब ने माइंड बना लिया जी मैंने एटम बनाना है। एटम बम के लिए उन्होंने अपना काम शुरू कर दिया। अब आप सोचें, एक मुल्क के 2 टुकड़े हो जाएं, एक साल बाद आप जो है एटम बम भी बना रहे हैं, दूसरे साल में आप मुल्क को आइन भी दे रहे हैं। मतलब ऐसी शख्सियत जिनके ऊपर उस टाइम में भी ये बातें, आज भी लोग इल्ज़ाम लगाते हैं कि भुट्टो साहब की वजह से मुल्क जो है 2 लाख हुआ। वो हालात कुछ और थे, मेरे ख्याल सीनियर बैठे हुए जमील वो बताएंगे आपको। मैं जो समझता हूँ कि उसके बावजूद उन्होंने अपने आप को पीछे नहीं रखा, आवाम के साथ रखा और आवाम के साथ जोड़ के रखा। बिल्कुल सही। और उसी तरीके से आगे चलते रहे। उनकी पर्सनैलिटी एक बड़ा सहर अंगेज़ पर्सनैलिटी थी और उसी वजह से आज देखें जितनी खारजा पॉलिसी, आज तक अक़वाम मुत्तहिदा में किसी ने जाकर वहाँ पे पेपर नहीं फाड़े होंगे, फाड़ के उठ के आ गए जी अपनी बात मनवाने के लिए। कोई और लीडर ऐसी आज तक नहीं हो सका। बिल्कुल सही। बशीर साहब, भुट्टो साहब के हमेशा अवामी लीडर चयो वञे थो, इन नज़रिए खे तव्हां कीअं ॾिसो था? बीइंग अ कारकुन उन्हनि जी शख़्सियत खां केतिरो मुतासिर रहियो ऐं उन्हनि जो अवामी लीडर हुजणु उन्हनि जी शख़्सियत सां केतिरो इंसाफ़ आहे, छा चवणु चाहींदो? ॾिठो वञे त मां सम्झां थो त दुनिया जे अंदरि पॉलिटिक्स जा 2 एस्पेक्ट आहिनि। हिकिड़ो फ़िक्री एस्पेक्ट आहे, ॿियो प्रैक्टिकल एस्पेक्ट आहे। पर मां सम्झां थो त भुट्टे साहब जी अवसर जंहिं दौर में थी आहे, उन वक़्तु टीं दुनिया जो तस्वर अची चुको हो, जेको 1943 जे वर्ल्ड वार सेकंड खां पोइ सॼी दुनिया में जेका तब्दीली आई, उन खे फ़िक्री तौर पंहिंजे लिहाज़ खां सोचे करे उन वक़्त जी इहा जिदत हुई, उन जदीद साइंस खे
पढ़ण लाइ उन वक़्तु भुट्टो साहिबु स्टूडेंट हुयो। मां सम्झां थो 37 खां 47 ते जॉन कोनन कॉलेज बॉम्बे में भुट्टे साहिब जी स्कूलिंग जेका आई उन वक़्तु, ऐं तरबियत भुट्टे साहिब जी उन वक़्तु ईअं न हुई त के ॿिए हंधा हुई। उन वक़्तु सर शाहनवाज़ भुट्टो साहिबु जेको आहे उन वक़्तु सर शाहनवाज़ भुट्टो पंहिंजे टेन्यूअर में सिंध जे अंदरि सियासत जी जिदत में टॉप ऑफ द लिस्ट हुयो। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जंहिं बुनियाद ते आहे इन जो तस्वर पीपल्स हारी कमेटी सिंध 1934 में ठही, जंहिंमें सर शाहनवाज़ भुट्टो हेड हुयो। इन जो मक़सदु उन वक़्त जी जेका जदीद दुनिया हुई उन ते भुट्टो साहिब खे ॿिन्ही तरफ़नि खां, हिकु पंहिंजे एजुकेशन जे ज़रिए ऐं नंबर ॿियो पंहिंजे पेरेंटल उन खां मोरूसी तौर ते बि सॼी इंफॉर्मेशन भुट्टो साहिब खे हुई। ऐं उन ई दौरान तव्हां सम्झो था त भुट्टो साहिब जो जेको वियन हुयो उहो फ़िक्री हुयो। फ़िक्री वियन इन करे हुयो त उन वक़्तु पाकिस्तान अञा ठहियो ई न हो त उन क़ाइदे आज़म खे जेको ख़त लिखियो, इन जो मक़सदु आहे उन वक़्तु जदीद हालतुनि खे तजियो करे ऐं भुट्टे साहिबु उन लाइ ख़त लिखियो ऐं पंहिंजी एजुकेशन पूरी कई। उन वक़्त जी सॼी दुनिया खे भुट्टे साहिबु पढ़ियो। तंहिंजे करे मां सम्झां थो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो थर्ड वर्ल्ड लीडर हो, जेका टीं दुनिया ॿी मुआबारी लड़ाई खां पोइ तयारु थी, उनजो भुट्टो साहिबु लीडर हुयो। तंहिंजे करे ई भुट्टे साहिबु उन वक़्त जी जदीद सियासत में फ़िक्री तौर ते सोचियो। उन फ़िक्र जे अंदरि इहा ई अवामी सियासत हुई। मिसाल चाइना जो इनकलाब अवामी सियासत हुई न, उहो भुट्टो साहिब जे अॻियां गुज़रियो। या जेके बैन अलाक़ामी जंग जे करे जेके तब्दीलियूं आयूं, जंहिंमें भुट्टो साहिब जेके सभु कॉन्फ्लिक्ट्स पढ़िया, मिसाल जापान अमेरिका कॉन्फ्लिक्ट हुयो, रशिया जर्मन ऐं जेको यूरोप जो कॉन्फ्लिक्ट हुयो, सभिनी कॉन्फ्लिक्ट जे दौरान भुट्टो साहिबु स्टूडेंट हो। ऐं उन स्टूडेंटशिप जे दौरान अॼु बि तव्हां ॾिसंदो त सियासत जी जिदत ते तकड़ी नज़र स्टूडेंट्स जी हूंदी आहे। ऐं भुट्टो साहिबु जेको नज़रियो ॾिनो उन सां गॾु जेकॾहिं भुट्टो साहिब जी फोटेजिस ऐं एक्टिविटीज़ ॾिसूं त लही हिकिड़े हुजूम में वञी हिकिड़े माण्हू सां लस्सी वानी खाइणु, इन खां वधीक छा जेको आहे सो। बिल्कुलु सही ॻाल्हि कई। नाज़रीन पाणी ते वठंदासीं ब्रेक खां पोइ अवां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। जी वेलकम बैक नाज़रीन। हिकु नई साईअ खां पोइ अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अवां खे ख़बर आहे त अॼु ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जन जी 47 वरसी आहे ऐं हिकिड़े डिक्टेटर जे दौर में, ज़ियाउल हक़ जे दौर में उन्हनि खे लाक़ानूनी तौरु एक्स्ट्रा जुडिशरी ऐं उन्हनि खे फांसी ॾिनी वई। ऐं आउं सम्झां थो इहो क़ाबिले मज़म्मत अमल आहे। इन जी जेतिरी बि मज़म्मत कजे सा घटि आहे। बाशऊर अवाम इन ॻाल्हि इन अमल खे निंदे थो ऐं इन ॻाल्हि जी मज़म्मत करे थो, इन ॻाल्हि खे बख़ूबी ॼाणे थो त हीअ डिक्टेटरशिप में थियो आहे। ज़ियाउल हक़ पंहिंजे दौर में जेका निठाई ॾेखारी आहे उनखे पाण जेतिरो बि वरजायूं बि निंदियूं बि सो घटि आहे। बहरहाल पाण ॻाल्हि खे अॻिते वधाईंदासीं। अज़हर जमील साहब हमारे साथ मौजूद हैं। अज़हर जमील साहब उसी वक्त के कारकुन हैं, सियासी कारकुन हैं, हमेशा सोशली एक्टिव रहते रहे और इनका बड़ा किरदार है MRD तहरीक में। वो MRD तहरीक जो मूवमेंट ऑफ रिस्टोरेशन फॉर द डेमोक्रेसी और ज़ियाउल हक़ की डिक्टेटरशिप के ख़िलाफ़ जो मूवमेंट चलाई गई, उसके दौरान इनका बड़ा अहम किरदार है। और मैं समझता हूँ ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब की शख्सियत के बारे में इनसे ज़्यादा बेहतर कौन जान सकता है। सर, अज़हर साहब आपसे पूछना चाहूँगा, पाकिस्तान के आइन में ख़ास तौर पे भुट्टो साहब का क्या किरदार है और उनकी शख्सियत के बारे में आप क्या कहना चाहेंगे प्लीज़। देखिए, भुट्टो साहब एक सहरंगेज़ शख्सियत थे कि वो जो उनके हल्के में आता या उनके घेरे में आता फिर उन्हीं के घेरे में रहता है। बाज़ लोग होते हैं ऐसे, जैसे महराज मोहम्मद खान उनके नायबों में से थे, तो वो भी इस किस्म की शख्सियत थे। हम उनके शहर में आ गए अगर भुट्टो साहब से पहले मिलते थे शायद मैं कहता हूँ उनके शहर में आ जाते। लेकिन वो ज़माना हमने बहुत करीब से देखा। वो मैं 69 जनवरी में वापस आया था MBA करके लंदन से, सोशलिस्ट हो गया था। मैं राज साहब की तकरीर सुनी और फिर हम उनके हो गए
اور بھٹو صاحب کی دیکھیے اس آئین تو انہوں نے دیا، اور پہلا متفقہ آئین دیا، اور جمہوری وفاقی آئین تھا، اور آٹونومی کی بھی بات تھی، لیکن بہت ساری چیزیں انہوں نے کہا تھا 10 سال بعد کریں گے۔ اوکے، اور جیسے کوٹا سسٹم لائے تو مجھے یاد ہے مہراج صاحب نے کہا یہ کیوں کر رہے ہیں، تو انہوں نے کہا کیونکہ ہم لوگ پیچھے ہیں تو تم لوگ آگے ہو کراچی والے، تو ہمیں بھی آگے آنا ہے۔ تو انہوں نے کہا ٹھیک ہے، اچھی بات ہے، اس میں کیا بری بات ہے؟ انہوں نے کہا کوئی بری بات نہیں ہے، لیکن کوئی کب تک ہوگا؟ یہی سے 10 سال کے لیے ہوگا۔ تو یعنی یہ لوگ آپس میں رائے بھی رکھتے۔ ایک بھٹو صاحب نے ایک ڈیموکریٹک پارٹی بنائی تھی، بھٹو صاحب نے پبلک موبلائزیشن کیا تھا۔ وہ جو لفظ عوامی آیا ہے ان کی سیاست اور ان کی تحریک کی وجہ سے آیا ہے، اور وہ بہت صلاحیتوں کے مالک ہے۔ اب میں سوچ ہی رہا تھا، آپ بات کر رہے تھے کہ بھٹو صاحب نے پورا پولیٹیکل اسپیکٹرم کو اپنی پارٹی میں سمو لیا تھا۔ یعنی ٹھیک ہے آپس میں وہ مختلف فیکشنز ہوتے تھے، وڈیروں کا فیکشن ہوا، سوشلسٹوں کا، لیفٹسٹوں کا فیکشن ہوا، لبرلز ڈیموکریٹس کا فیکشن ہوا، تو بھٹو صاحب سب کو انہوں نے ایک طریقے سے پیپلز پارٹی واز لائک اے ویری گڈ یونائٹڈ فرنٹ۔ ہر ایک پارٹی کے اندر فیکشنز ہوتے ہیں، لیکن وہ انہوں نے وہ لے کے چلے۔ لیکن بدقسمتی یہ تھی کیونکہ ہم بھٹو صاحب، دیکھو بھٹو صاحب امر ہو گئے ہیں، ہم صرف ادھر بیٹھے نہیں ہیں بھٹو صاحب کی تعریف کر، ان کو ہماری تعریف کی ضرورت ہی نہیں ہے، بالکل۔ ہمیں بھٹو صاحب کی کامیابیوں سے سیکھنا ہے، اور ان کی ناکامیوں سے بھی، ان کی خوبیوں سے، ان کی کچھ خامیاں انسان تھے، پیالہ و ساغر نہیں تھے وہ، تو وہ ان میں ہمیں اس سے سبق سیکھنا ہے۔ اور میرا جو ذاتی خیال ہے کہ وہ جو ایک زبردست اے ٹیم لائے تھے، اس میں ٹریڈ یونینسٹ بھی تھے، اسٹوڈنٹس بھی تھے، مہراج محمد خان جیسے آدمی بھی تھے، رسول بخش تالپور جیسا بلا کا قابل سیاسی ورکر بلکہ لیڈر تھے، اور ان سب میں ایک ویژن تھا جو پیپلز پارٹی نے دیا تھا، چاہے وہ روٹی کپڑا اور باقی آل پاور ٹو دا پیپل، یہ چیزوں نے لوگوں کو موبلائز کیا۔ لیکن وہ جو اے ٹیم تھی جو کامیاب ہو کے آئی تھی وہ منتشر ہو گئی۔ بھٹو صاحب کو اسے منتشر نہیں ہونا چاہیے تھا، کیونکہ پھر اس کی جگہ کون لوگ آئے؟ نواب بھی آئے، بڑے بڑے تمن، بچہ، نوابین، یعنی جن کو پیپلز پارٹی نے اپنے ٹارگٹ پہ رکھا تھا، اور اس کی بنیاد پہ عوام نے بے پناہ انہیں حمایت کی تھی۔ تو وہ جب وہ جو، اور یقیناً میں کہتا ہوں کہ یہ بہت بڑی ٹریجڈی تھی۔ اچھا سر، میں آپ سے ایک سوال پوچھنا چاہوں گا، بھٹو صاحب کو جب پھانسی دی گئی اس کے بعد عوام کا کیا رد عمل تھا، اور جو بھی ایم آر ڈیز جس میں آپ نے کام کیا، کس حد تک انہوں نے پازیٹیو کام کیا اور کامیابی کتنی ملی؟ دیکھیے اسی بات سے اس کو میں آگے بڑھاتا ہوں کہ وہ جو اے ٹیم تھی، جو ڈریم ٹیم تھی، تو وہ جب منتشر ہوئی، بدقسمتی یہی ہے نا کہ جب بھٹو صاحب کی کو ٹارگٹ کیا ضیاء الحق نے، تو کوئی موبلائزیشن نہیں ہو سکا۔ ورکر چاہ رہے تھے، لیکن وہ جو سیکنڈ لیڈرشپ تھی وہ بدل چکی تھی، کہاں وڈیرے آئیں گے اور کہاں، لیکن پھر بھی وڈیرے تو بہت سارے آئے بھی، لیکن اس وقت جو لیڈرشپ جو تھی وہ موبلائز نہیں کر سکی۔ تو لیکن مجھے یاد ہے اس کے پیچھے کیا ریزنز تھے سر؟ دیکھیے ایک تو مجھے یاد ہے بیگم بھٹو، مہراج بھائی اور بھٹو صاحب میں ذرا انبن ہو گئی تھی، وہ پارٹی چھوڑ کے چلے گئے تھے، لیکن ذاتی رشتے ان کے بہت مضبوط تھے۔ مجھے معلوم ہے
وہ بھٹو صاحب کی بہت عزت کرتے تھے, بھٹو صاحب ان سے بہت پیار کرتے تھے. یہ مجھے معلوم ہے کہ اتنی قصے کہانیاں میں تو بھٹو صاحب سے نہیں ملا, لیکن اتنی باتیں میں نے معراج محمد خان سے سنی بھٹو صاحب کے بارے میں. یعنی کہ تنقید نہیں کرتے تھے, اختلاف بھی کرتے تھے, منہ پہ کرتے تھے تو الگ سے بھی ہم لوگوں کے سامنے کرتے تھے, لیکن ان کی خوبیوں کا اعتراف کرتے تھے بھٹو صاحب کی. تو بیگم صاحبہ جب آئی تھیں تو انہوں نے کہا وہ ذرا دوریاں کرنے, اسے بیگم صاحب چھوڑیں, بھٹو صاحب اندر ہیں, انہیں باہر نکالنا ہے. تو اس چیز کو میں نہیں سمجھ رہا پیپلز پارٹی اتنا سیریسلی لے رہی ہے. صحیح. تو ان کا کہنا تھا کہ میجورٹی ہمارے پاس ہے سپریم کورٹ میں, اور سعودی عرب نے دوسرے ممالک نے ہمیں کہا ہے کہ یہ پھانسی نہیں ہوگی. صحیح. تو انہوں نے کہا نہیں, پھر بھی اعتبار نہیں کریں, آپ ٹیم بنائیں. پھر وہ بہت, ہم آپ کا جو مدد کر سکتے ہیں, ہماری پارٹی چھوٹی ہے لیکن ہم جو آپ کی مدد کر سکتے کریں گے. لیکن پھر اس کے بعد بیگم بھٹو وہ بے نظیر سبھی ہاؤس اریسٹ ہو گئے, وہ چیزیں نہیں ہو سکی. بالکل ٹھیک, بالکل ٹھیک. سر آپ کی بات کو آگے بڑھائیں گے. سر ارشد صاحب, آپ بینگ پریزیڈنٹ پیپلز لائر فورم کراچی اور ایڈیشنل ایڈوکیٹ جنرل سندھ ہیں اور سیاسی کارکن بھی ہیں, آپ کی نظر میں بھٹو صاحب کی عوامی سیاست اور آج کی سیاست میں کیا فرق ہے, کیا کہنا چاہیں گے؟ سیاست میں فرق تو وہ بھٹو صاحب دیکھیں, میں نے جیسے پہلے کہا کہ وہ ایک ایسے تھے کہ انسان ایک آدمی آتا ہے وہ کچھ ٹارگیٹس کو اچیو کرنے کی کوشش میں ہوتے ہیں. بھٹو صاحب نے شارٹ پیریڈ کے اوپر بہت سے ٹارگیٹس سیٹل کر لیے تھے, جو میں نے بتایا پہلے بھی آپ کو, کہ جو آدمی کو یہ مطلب کچھ ہوتا ہے نا, کسی انسان کو پہلے سے کوئی چیز آ جاتی ہے کہ بھائی بس وقت کم ہے, یا میں نے کم وقت کے اندر کچھ چیزوں کو اچیو کرنا ہے. بھٹو صاحب نے اسی طریقے سے کام کیا. مطلب ایک آدمی کو پتا ہے کہ میں اگر معافی نامے میں سائن کر دوں گا تو میں چھوٹ کے باہر آ سکتا ہوں, لیکن نہیں کیا. انہوں نے تاریخ میں رقم ہونے کے لیے اپنے آپ کو تختہ دار پہ نظر کر دیا. وجہ یہ تھی اس کی کہ شاید چھوٹا سا واقعہ ہے کہ جب ضیاء الحق جنرل اس ٹائم ڈکٹیٹر نے اپنے ڈی سی جو وہاں سے پنڈی والے مہدی صاحب سیکرٹری بعد میں رہے, وہ ان کو جب بھیجا بھٹو صاحب کو پیپر دے کے معافی نامے کے لیے کہ بھٹو صاحب مجھے بھیجا, اگر آپ اس پہ سائن کر دیتے ہیں تو ہو سکتا ہے ضیاء الحق آپ کو معاف کر دے, امیونٹی دے دے آپ کو. تو بھٹو صاحب نے اس سے خالی ایک سوال کیا, مہدی صاحب یہ بتائیں میرا نام کیا ہے؟ بولا ذوالفقار علی بھٹو. بولا اور میرے والد کا نام کیا ہے؟ بولا سر شاہ نواز بھٹو. بولا ٹھیک ہے, آپ کو بھیجا کس نے؟ بولا جنرل ضیاء الحق سے. بولا اس کے باپ کا نام؟ بولا نہیں پتا. تو بولا یہ فرق ہے, میں عوامی لیڈر ہوں تو میں عوام کے ساتھ زندہ رہنا چاہتا ہوں. بالکل. اور اسی طریقے سے بھٹو صاحب نے تختہ دار کو چوز کر لیا, اپنے قربانی دی, جس قربانی کی بیاہ پہ یہ ملک آج بھی چل رہا ہے. اگر میں سمجھتا ہوں ان کی شخصیت یا ان کے حوالے سے چیزیں نہ ہوتی, آج ملک ان کی جو لیگیسی کو آگے قائم رکھا شہید محترم بیگم بھٹو صاحبہ نے رکھا. جس دور میں مطلب ایک گھر کی بچی جو ایک سوال ہے سر ارشد بھائی, ہم اس طرح کے پروگرامز میں ہمیشہ کہتے ہیں بھٹو صاحب عوامی لیڈر تھے, ذوالفقار علی بھٹو صاحب پیپل پارٹی کے بانی بھی رہے, منتخب وزیر اعظم بھی رہے, پہلے منتخب وزیر اعظم رہے, وہ عوام کے ساتھ رہتے تھے, ان کا نعرہ تھا روٹی کپڑا اور مکان. میرا ایک سوال ہے, اس کا جواب میں بریک کے بعد لوں گا, کیا آج کی سیاست میں اس نعرے پہ ہم عمل پیرا ہیں, عوام کے ساتھ ہیں, ہم ویگو سے اترنا چاہتے ہیں, عوام میں جا کے مل بیٹھ کے نیچے زمین پہ کھانا کھانا چاہتے ہیں؟ ایم پی اے لیول ہے, یو سی چیئرمین لیول ہے, ایون میں کہتا ہوں بہت سارے ہوں گے جو بیٹھتے ہوں گے ایم پی اے کی بات کرتے ہیں, تو کیا وہ عوامی ہیں؟ اس کا انصاف کے ساتھ آپ نے جواب دینا ہے بریک کے بعد. ناظرین پانچ بیٹھا ناصر بریک آپ ہمارا سفری ملاقات ہے تو اسٹے ٹیونڈ, اسٹے ود اس. ویلکم بیک ناظرین, نکلیں سائیے ہم پویا ہماری خدمت میں حاضر ہوں. جی ارشد صاحب, اوور ٹو یو. جی سر, دیکھیں جیسے آپ نے سوال کیا پہلے بریک پہ جانے سے پہلے, میں سمجھتا ہوں کہ عوامی پارٹی پاکستان پیپلز پارٹی تھی اور ہے اور رہے گی. کیوں؟ اس کا ویژن یہ ہے کہ شہید ذوالفقار علی بھٹو صاحب کے بعد ان کی لیگیسی کو محترم بیگم بھٹو صاحبہ نے آگے بڑھایا. جیسے 88 میں پیپلز پارٹی گورنمنٹ آئی تو پیپلز پارٹی نے جن لوگوں کو نوکریوں سے نکالا گیا ان کو بحال کیا. اس کے بعد عوامی معاملات کے لیے عوامی ویلفیئر کے بہت سے منصوبے دیے. اس کے ساتھ اگر آگے تھوڑا بڑھ جائیں, شہید محترم بیگم بھٹو صاحب کو بھی انہی طاقتوں نے شہید کیا جو طاقتیں ذوالفقار علی بھٹو صاحب کے پیچھے تھیں.
उनका जब शहादत हुई 27 दिसंबर को, उसके बाद उस लेगेसी को जरदारी साहब ने कुछ हिस्सा आगे आसिफ जरदारी साहब ने बढ़ाया, को चेयरमैन साहब ने। उसके बाद चेयरमैनशिप बिलावल भुट्टो साहब के पास आई। जब उनके पास वो लीडरशिप आई तो यही यहाँ के वही ताकतें ये कहती हैं तो बच्चा है कुछ नहीं करेगा, लेकिन आज आपके सामने है किस तरीके से वो खारजा पॉलिसी के ऊपर वर्कआउट किया, किस तरीके से तंजीम के ऊपर उन्होंने ग्रिप मजबूत की। आज पाकिस्तान पीपल्स पार्टी जो है उस तरीके से उन्होंने हर MP MNA को पाबंद किया वो अपने हलकों में जाएं, अपने आवाम के साथ बैठें और वहाँ की वो रिपोर्टिंग भी लेते हैं। ये मतलब ऑफ द रिकॉर्ड चीज़ें जो वो कर रहे हैं, उनको भी सब चीज़ों रिपोर्ट जाती है। हम जैसा वर्कर भी जाके कोई अगर कंप्लेन करता है तो उसका भी रिप्लाई आता है। वजह ये कि पार्टी को चलाने के लिए सिस्टम होना लाजमी है। जैसे आपने सवाल किया MPS, तो मैं उसी का जवाब दे रहा हूँ कि वो MPS या MNS अपने हलकों में लाजमी जाते हैं। वो एक अलग है। देखें, बात यह है कि एक हलके का वोटर है 5 लाख, मुंतखब वो 70,000 से 1 लाख के दरमियान वोट डलते हैं। 40% वोट के ऊपर मुंतखब होकर भी आ जाते हैं जी। लेकिन जो मुंतखब होने के बाद जो आपके अपोनेंट लोग हैं या अपोनेंट पार्टीज हैं, वो तो आप वो क्लेम यही करेंगी ना, अब मतलब ऐसा नहीं जी वैसा नहीं, लेकिन क्योंकि वहाँ जब तरक्याती काम भी होते हैं, सही, वहाँ हर लाजमी बात है। मैं किसी हल्के से मुंतखब होकर आऊँगा तो मैं उस हल्के के लिए काम करूंगा ना। बिल्कुल तो मैंने दोबारा इलेक्शन लड़ना है। बिल्कुल ये अगर UC चेयरमैन बन के वहाँ पे आए तो ये लड़ झगड़ के मेयर से भी पैसे लेंगे, स्कीमें लेंगे, वहाँ पे अपना काम कराएंगे। वजह ये कि इन्होंने दोबारा वहाँ से इलेक्शन लड़ना है। बिल्कुल ठीक, बिल्कुल ठीक। बशीर साहब, भुट्टो साहब जी लेगेसी के पाण खणी हलण जी कोशिश भी करियूं था। UC चेयरमैन भी हो ऐं सम्झां थो भुट्टो साहब जी जेका सियासत रही वो हमेशा अवामी भी रही, मज़दूरनि जा दोस्त रहा, हारियनि जा दोस्त रहा। बीइंग अ UC चेयरमैन अव्हां ते भी तमामु घणा अहिड़ा फ़र्ज़ आहिनि जेके तव्हांखे सर अंजाम ॾियणा हूंदा आहिनि। अव्हां भुट्टो साहिब जी लेगेसी खे यादि कंदे, उन्हनि जी सियासी पॉलिसीज़ खे यादि कंदे केतिरो अवाम सां इंसाफ़ करण जी कोशिशि कंदा आहियो प्लीज़? अॼु भुट्टे साहब जे 47 वर्सी ॾींहुं आहे। मां सभ खां पहिरीं हीअ चाहींदुसि त तव्हां अवामी सतह ते त ॻाल्हि कयो था, पर जेको ॾींहुं आहे वाए भुट्टो वॉज हैंग। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फांसी छो ॾिनी वई? सही, जेके उन जे पोयां रीज़न्स ऐं कारण ॾिसंदो त उहे फ्यूडल लॉर्ड्स लाइ न आहिनि, उहे जागीरदारी निज़ाम लाइ न आहिनि। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु भुट्टे साहब खे फांसी ॾेई करे पाकिस्तान जे अवाम खे डिस्पर्स करणो हो, जेके भुट्टो साहब हिकु प्लेटफॉर्म ते खणी आयो। उन खां पोइ मां उन खां पोइ जा भुट्टो साहब जे फांसी खां पोइ जा तव्हांखे वॾा इंसिडेंट्स थो ॿुधायां। मिसाल तौर ते सिंध जे अंदरि लिसानी नफ़रत जो जेको ॿीहर बुनियादु विधो जनरल ज़िया अलक, ठीकु आहे, उहो छाजे करे हुयो त जीअं अवामी जेका कुवत आम माण्हू जेके आहिनि पाण में लिसानी ऐं नज़रियाती बुनियादनि ते समाज में हिसनि में विराइजी वञनि, अवाम जी ताक़त टुटे। बिल्कुलु ठीकु आहे। उन लाइ भुट्टो साहब जी फांसी जे ॾींहं ते मां सम्झां थो त इन सभिनी रीज़न्स खे काउंट कजे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी फांसी मां नथो सम्झां त पाकिस्तान जे हिकिड़े फ़र्द खे फांसी हुई। मां सम्झां थो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे जेका फांसी ॾिनी वई उन में जेको अॼु जे दौर में दुनिया जे अंदरि जेको हिन वक़्तु वार हली रही आहे उन जी डिफेंस लाइ भुट्टे साहब अवाम लाइ त सोचियो त असांजे पाकिस्तान जो अवाम महफ़ूज़ कीअं रहे। जो एटम बम जो जेको ज़ुल्फ़िकार अली भुट्टे 65 में रिएक्टर वठी आयो, 72 में उनखे एटमिक बम जे तयारी लाइ कयो। उन वक़्तु हेनरी किसिंजर जेको एडवाइज़र टू निक्सन हुयो उहो नेशनल सिक्योरिटी जो एडवाइज़र हुयो ऐं उहो ई हेनरी किसिंजर वरी जेराल्ड फोर्ड जे ज़माने में सेक्रेटरी स्टेट हुयो जंहिं भुट्टे साहब खे थ्रेट कयो। उन जे पसे पर्दा जेके कारण हुया उहे इहा ई हुया त भुट्टे साहब पंहिंजे अवाम खे त महफ़ूज़ कयो, पर उन वक़्तु ॾिसंदो त फ़लस्तीन जे अवाम जे लाइ विढ़ियो। उन वक़्तु ॾिसंदो त जेके अरब कंट्रीज़ आहिनि उन्हनि जे अवाम खे बि मुतहद करण लाइ भुट्टे साहब आइडियालॉजी ॾिनी। उन वक़्तु दुनिया जी जिदत हुई उहा, तंहिंजे करे ई। बाक़ी रही ॻाल्हि भुट्टे साहब जे हिते वर्क जी, त मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां। तव्हां कहिड़े बुनियाद ते सवाल या माइंड में रखो था त पाकिस्तान पीपल्स पार्टी या हिन वक़्तु भुट्टे साहब जी आइडियालॉजी असांजे समाज में पेनिट्रेट न आहे? उन जो मिसाल मां वेठो आहियां। न मां कंहिं फ्यूडल लॉर्ड जो पुटु आहियां,
न मां कंहिं जागीरदार जो पुटु आहियां, मां पॉलिटिकल वर्कर रहियो आहियां, ठीकु आहे, सियासी कारकुन रहियो आहियां, ईअं बि न त इन खां अॻु में अगरि मां कंहिं ॿी जमायत में रहियो आहियां त उते 3 लख माण्हुनि जो मजमू हो। अॼु जेकॾहिं रिम्फ प्लाज़ा ते पुल न आहे त उहो इन करे न आहे पुल त एॾो असां हिकिड़ो वॾो क्राउड कयोसीं त जेको ला हासिलु हुयो। उन खां पोइ मां पाकिस्तान पीपल्स पार्टी जॉइन कई, हिन वक़्तु मां प्रेसिडेंट आहियां। KMC जे 14 हॉस्पिटल्स जो मेडिकल एंड हेल्थ कमेटी जो चेयरमैन आहियां। इन खां अलावा PS जो प्रेसिडेंट आहियां, उहा PS जंहिं ते तव्हां चओ था त वॾेरा ऐं जागीरदार MPA थींदा आहिनि। ही मिसाल आहे, तव्हांखे सिंध जे अंदरि 4-5 मां मिसाल हिन वक़्त में अहिड़ा ॾींदुसि जेके जागीरदार न आहिनि, जेके फ्यूडल पॉलिटिकल वर्कर। गुल मोहम्मद जकरानी डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन आहे, उते माना वॾा जागीरदार वेठा आहिनि। उते जेको पीपल्स पार्टी कंदकोट कश्मीर जो प्रेसिडेंट आहे ज़ियाउल हसन लंझार, आम माण्हू आहे असां वांगुरु, ऐं उहो हिन वक़्तु होम मिनिस्टर आहे। अहिड़े नमूने सां आजिज़ दामराव ॾिसंदो त आजिज़ दामराव को फ्यूडल लॉर्ड न आहे। हिकिड़ा एग्ज़ाम्पल बशीर साहिब, आउं अव्हां जी ॻाल्हि सां 100% सहमत बि आहियां, ऐं तव्हांजी दादरसी बि करियां थो, ऐं अव्हां जी ॻाल्हि सां एग्री बि आहियां। असीं हिननि अहिड़नि ॾींहंनि ते यकीननि अहिड़नि शख़्सियतनि खे यादि कंदा आहियूं, पर असांजी कोशिशि इहा बि हुजणु घुरिजे त इन्हनि जी शख़्सियत मां, इन्हनि जी अमलनि मां असां सिखूं छा था। मुंहिंजो को तंज़िया सुवालु बिल्कुलु बि कोन आहे, पर मां चाहियां थो त अव्हांजी ज़बानी अव्हां ॾाढा सुठा ऐं बहितरीनु कमु करियो था। जीअं पाण अव्हां चयो, सियासी कारकुन खां तव्हां मथे आया आहियो, को वॾेरे जागीरदार जा पुट कोन आहियो। मां चाहियां थो तव्हांजी ज़बानी अगरि असांजी आवाम ताईं पहुचंदी त उन्हनि जी हमदर्दी थींदी, पॉज़िटिव लफ़्ज़नि में असां उन्हनि खे ख़िराज तहसीन पेश करणु चाहींदासीं। इन करे मूं चयो पए ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिबु हमेशह आवाम जी ॻाल्हि कई, अव्हां पंहिंजे हल्के जी आवाम जो दर्द केतिरो रखो था, इहो मूं पुछणु पिया चाहियो। असांजो हिन वक़्तु जेका असां ते ज़िमेदारी आहे, माशाअल्लाह मां UC चेयरमैन आहियां। माशाअल्लाह असां वटि जेका बि हल्की फुल्की बजट ईंदी आहे, तव्हां ॾिसंदा हूंदो UC4 जे जेकॾहिं पेज ते वेंदो त जेको असांजे पंहिंजे वस में आहे, UC जे वस में, उहो हल्को फुल्को कमु मां कराईंदो आहियां। मेयर साहिबु असांखे अलॻि हिकिड़ो कमु ॾिनो जंहिंमें पेवर ब्लॉक ऐं सेवेरेज जो कमु हुयो। वरी असांजे टाउन चेयरमैन उहो अलॻि नमूने सां असांजी UC में कमु कराए पियो। मक़सदु त तव्हां जेकॾहिं ॾिसंदो त हिन वक़्तु कराची जे कंहिं ॻोठ में, कंहिं सोसाइटी में, कंहिं सेवरेज लाइन ते, कंहिं रोड ते एक्टिविटी कमु हलंदड़ ई आहे। मां नथो सम्झां त कंहिं बि हुकूमत में मुसलसिल ईअं कमु हलंदड़ हुजे जीअं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हिन हुकूमतुनि जे दौरान मुसलसिल कमु हलंदो रहियो आहे। हिकिड़ो नंढड़ो मिसाल थो मां तव्हां ॾियां। असांजो सचल ॻोठ आहे, UC3 आहे। सचल ॻोठ में 55 करोड़ जो मेगा प्रोजेक्ट पाकिस्तान पीपल्स पार्टी नो, तव्हां जेकॾहिं ईंदो त तव्हां ॾिसंदो त तव्हांखे उहा का सोसाइटी नज़र ईंदी। अहिड़े नमूने सां असां वटि शर ॻोठ आहे, गाज़ी ॻोठ आहे, या असांजो पंहिंजो सफूरा ॻोठ आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे दौरान ई हिते कमु थियो आहे। मां 1988-86 खां हिते रहां थो, कॾहिं बि पाकिस्तान पीपल्स पार्टी खां सवाइ इन स्कीम 33 जे अंदरि कंहिं बि पार्टी कॾहिं बि को कमु न करायो। जेको बि ॾिनो आहे हिते पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे। अञा ताईं बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो प्रोजेक्ट आहे। हिन वक़्तु असांजी स्कीम जा 4 वॾा रोड जेके सफूरा खां सुपरावे खे टच कनि था, उहे हिन वक़्तु उनजी सर्वे थी वई आहे। 3-4 ॾींहुं असांजा इहे स्कीम जा 4 वॾा रोड ठहंदा, जेको घटि में घटि 2 अरब रुपयनि जो प्रोजेक्ट आहे। त मां सम्झां थो पाकिस्तान पीपल्स पार्टी हेठी सित खां UC काउंसलर, MPA, सदर सभु असांजा वर्कर कमु कनि था। बशीर साहिबु, मां अव्हांजी ॻाल्हियुनि खां वाक़िफ़ बि आहियां ऐं मञां बि थो। वाक़ई असां रोडनि ते ज़ाहिर सफ़र कंदा आहियूं, असांखे ख़बर पवंदी आहे। हमेशह असां जॾहिं MPs MNAs बि हिते ईंदा आहिनि सीटुनि ते, असीं चवंदा आहियूं साईं पीपल पार्टी जे तरफ़ां या मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे तरफ़ां पॉज़िटिव कम थींदा आहिनि, पर उन्हनि जी मार्केटिंग न थींदी आहे। आउं सम्झां थो इन प्लेटफॉर्म खे ऐं अहिड़े ई मौक़े ते असां इन्हनि शयुनि खे उजागर करे सघूं था। मूं इन करे तव्हां खां सवाल कयो ताकी अवाम खे ख़बर पए त जिते पॉज़िटिव, जिते नेगेटिव आहिनि, उते पॉज़िटिव पहलू बि आहिनि। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फ़र्क़ु इहो आहे त हिकिड़ो नेगेटिव
पहलू जेको आहे उहो जल्द फैलिजी वेंदो आहे, पेनिट्रेट थी वेंदो आहे। पॉज़िटिव खे पेनिट्रेट थियण में आवाम जी दिलियुनि में उन्हनि जी सुजाॻीअ जे लाइ, उन्हनि खे मञण जे लाइ थोरो टाइम मिलंदो आहे। मूं चाहियो त तव्हां खां मौक़ो वठी इन ते पाण डिस्कस करियूं। बहरहाल नाज़रीन, पाण प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं, वठंदासीं हिकिड़ो नंढो ब्रेक खां पोइ अवां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। जी वेलकम बैक नाज़रीन, हिकिड़ी नंढी शाईअ खां पोइ अवां जी खिदमत में हाज़िर आहियूं। सर अज़हर साहब, आप क्या समझते हैं भुट्टो साहब के मुआशी इस्लाहात के मस्बत और मनफी पहलू क्या थे, उसके बारे में आपके क्या कहना है होगा? ख़ास तौर पे उस वक्त जो मुआशी इस्लाहात वो करते थे कि भाई मुआशरात को बेहतर बनाना है, अच्छा बनाना है, तरक्की पजीर करना है, क्या कहना चाहेंगे प्लीज़? देखिए, अब हम कितना 50 साल से ज़्यादा हो गए हैं, इसको हम एक डिटैच्ड व्यू ले सकते हैं। ओके। उस ज़माने में सोशलिज़म का बहुत ज़्यादा नारा था, लेकिन मैं समझता हूँ कि नेशनलाइजेशन गैर ज़रूरी था। एक इंडस्ट्रियल क्लास अभी उभर के आ रही थी, ओके, इस्टेब्लिश हो गई थी, ओके, और इस पे जो मेन चीज़ थी लैंड रिफॉर्म्स थी। जी सर। आपने बहुत अच्छा सवाल किया सर। है कि, और क्योंकि मुझे मालूम है भुट्टो साहब की इस बात, महराज साहब से बात हुई, बहस हुई, जी। उन्होंने कहा भुट्टो साहब आप सिर्फ लैंड रिफॉर्म करें, इन सरमाएदारों से तो हम निपट लेंगे, ट्रेड यूनियंस हमारे हाथ में हैं, बार्गेनिंग का इदारा है, हमें क्या चाहिए, कुछ मराहत चाहिए, तनख्वाहों में इजाफा चाहिए, ये हम हैंडल कर सकते हैं। सही। इम्पोर्टेंट चीज़ जो है वो आप लैंड रिफॉर्म्स करें। मैं आपको बतलाऊं जी, जो जी, कॉन्वर्सेशन प्लीज, उन्होंने प्लीज। मुझे बतलाया। प्लीज़। ही सेड आप जो प्रोग्राम लेके आए हैं लैंड रिफॉर्म्स का, आपकी अपनी पार्टी के वडेरिया इस बात को नहीं पसंद करते। ठीक। मुल्क टूट गया तो फौज ने आपको आने दिया। अब आपकी स्ट्रेंथ क्या है? अगर फर्ज करिए सारे शहर हमारे चले जाते हैं अगले इलेक्शन में, सरमाएदार ले जाता है, पैसा चलाता है, जो भी करता है, हम लैंड रिफॉर्म ले आएंगे, हम किसान हमारे साथ होगा, हम फिर मेजॉरिटी लेके आएंगे। ओके। तो उस पर भुट्टो साहब ने कहा जो तुम लैंड रिफॉर्म्स चाहते हो वो मैं अगली टर्म पे लाऊंगा, ओके। हाथ में लाओ। वो बड़े मिलनसार और चार्मिंग भी आदमी थे। हाँ। तो उन्होंने कहा भुट्टो साहब कोई भरोसा नहीं है अगले टर्म का। मैं आपको बताऊं ये तारीखी बात थी। और फिर भुट्टो साहब ने कहा मैं तुम्हारी बात से इख्तिलाफ नहीं कर रहा हूँ, अगली टर्म में लाऊंगा। और जो तुम ये जो नेशनलाइजेशन पे भी कुछ बात हुई थी, तो उन्होंने चू एन लाई का खत दिखाया कि देखो चू एन लाई भी ये कह रहा है कि आपके यहाँ सनतें इतनी कहाँ लगी है कि आपको नेशनलाइज करने की ज़रूरत पड़ गई। आपके यहाँ आप आए हैं इक़्तिदार में, सबसे इम्पोर्टेंट एसेट आपका सियासी केडर है, सियासी वर्कर है। आप अगर अपने सियासी वर्कर को ट्रेन करते हैं, ये चू एन लाई कह रहा है, सबसे अहम एसेट आपका सियासी वर्कर है, इसको आप तवज्जो दें और अपने आप को मजबूत करें। बाकी चीज़ें आपको इतनी वो करने की ज़रूरत नहीं है। नहीं है। तो मेरा कहना है कि देखो सिर्फ भुट्टो साहब पे डाल देना काफ़ी नहीं है कि भुट्टो साहब नहीं, भाई आप लोग बाद में आपने क्यों नहीं ठीक किया, ज़िया-उल-हक ने क्यों नहीं ठीक किया? अगर नेशनलाइजेशन वो सेलेक्टिवली उन्होंने कुछ कारखाने, भाई एक ब्यूरोक्रेसी का भी इंटरेस्ट था कि हमें स्टेट सेक्टर मिल गया है, तो जिसको जो मिल जाता है वो वापस थोड़ी छोड़ता है, वो भी 10। तो उन्होंने भी अपना वो कैप्चर किया हुआ था, इंडस्ट्री को रखा हुआ था, सरमायादार भागा। यानी हम उस चीज़, तो जो चीज़ें, अच्छा भुट्टो साहब ने सेकंड टर्म में अनाउंस किया लैंड रिफॉर्म, लेकिन बाद में जब ज़िया-उल-हक आए तो शरीयत कोर्ट ने कह दिया कि इस्लाम के खिलाफ है। कैसे इस्लाम के खिलाफ है? अबू ज़र गफ़ारी कौन था? हज़रत ने क्या इशारे दिए थे? यानी गुलामी नहीं ख़त्म हुई थी, लेकिन ये तो कहा ना अल्लाह उससे खुश है जो अपने गुलामों को आज़ाद करता है। पॉलिटिकल लाइन तो दे दी थी ना। तो वो और तो मेरा कहना है कि ये चीज़ें अब सब 50 साल की जो हैं गलतियाँ, क्योंकि हर एक ने, और सबसे ज़्यादा हमारे फौजी भाई थे, वो इंटरफेयर करते रहते थे, हटाते थे, लाते थे। अब वो भी सब इधर आके पहुंच गए, तो करें तो क्या करें? हाइब्रिड निज़ाम ही चलाना है ना आखिरकार। तो मेरा कहना है हाइब्रिड निज़ाम तो पहले भी चल रहा था, लेकिन
اس زمانے میں شہباز شریف جب لیڈر آف دی اپوزیشن تھا اس نے کہا کہ آپ کے ساتھ پرائم منسٹر عمران خان کو کہا میں آپ کے ساتھ چارٹر آف اکانومی کرنا چاہتا ہوں، میں چوروں ڈاکوؤں سے تھوڑی کچھ کرتا ہوں۔ اب آپ کا یہ رویہ ہو، آج کیا ہے، ہمیں آج بھی چارٹر آف اکانومی چاہیے، حکومت اس میں پہل کرے۔ میری ذاتی رائے یہ ہے کہ جہاں ہمارا ملک کھڑا ہوا ہے ہمیں ایک ریفارم ایجنڈا کی ضرورت ہے جو ملک کو اس بحران سے نکالے، جو رائٹ صرف لیفٹسٹ کا نہیں ہوں، لیفٹ آف سینٹر ہوں، نیشنلسٹ ہوں، لبرل ہوں، رائٹ آف سینٹر ہوں، جو ملک کو اس بحران سے نکالے۔ اس کے لیے ہمیں پروگرام کرنے چاہیے، ڈسکشن کرنے چاہیے، اور یہی بات میں نے اپنے کچھ بائیں بازو کے دوستوں سے کہی۔ اختر حسین عوامی ورکر پارٹی کے پریزیڈنٹ ہیں، ہمارے بہت دوست ہیں، پنجاب میں سے میں نے رنگ کیا، میں نے کہا ہاں ہم نے اور آپ نے اپنا وقت گزار لیا، اب لیڈرشپ تو ہم خالی فیسیلیٹیٹ کریں گے ینگ جنریشن کو، اور مختلف پارٹیز میں ایسے نوجوان لوگ ہیں، اور میں نے نام لیا، میں نے کہا آپ پنجاب میں آپ ان سے ملیں، آپ کی پارٹی کا عاصم سجاد اختر، مزدور کسان پارٹی کا تیمور رحمان، ہمارے دوست راشد رحمان پرانا ہمارا کامریڈ ہے، اس کا بیٹا، اور ایک عمار علی جان، میں نے ان سے کہا کہ کچھ پروگرام بنائیں جو لیفٹ کے لیے نہیں ہو، پورے ملک کے لیے ہو، جو اس بحران سے نکالے، پھر لیٹ اس اوپن اٹ اپ فار ڈسکشن۔ اینڈ یہ میں آپ کے پروگرام کے توسط سے بھی کہہ رہا ہوں، کیونکہ کسی اللہ میاں نے کسی کو نہیں کہا کہ تم پروگرام نہیں دے سکتے یا آگے ترقی، رائٹ ونگ سے بھی آتا ہے، شہباز نے تو دیا تھا نا کہ آپ چارٹر اکانومی پہ آئیں، تو ایک نیشنل ایجنڈا کی ضرورت ہے، اور جس سے ہم اپنے اس ملک کو بحران سے نکال سکیں۔ میں سمجھتا ہوں اب اتنے قداور لوگ تو نہیں رہے، لیکن ہم چھوٹے ورکر ہی صحیح، لیکن ہم لوگ مل کر کے اگر یہ کام انجام دیتے ہیں تو ایک بڑی پیش رفت ہوگی۔ بالکل ٹھیک۔ سر آپ کیا سمجھتے ہیں بھٹو صاحب کا عدالتی قتل آج بھی ایک سیاہ باب کے طور پہ منایا جاتا ہے، دیکھا جاتا ہے، سمجھا جاتا ہے، کیا کہنا چاہیں گے؟ میرے خیال ہے امتیاز، جیسے کہ بھٹو صاحب کا ماروا عدالت قتل خود تسلیم کر دیا عدلیہ نے، اتنا جو جوڈیشل کمیشن تھا اس نے کہا کہ یہ عدلیہ سے غلطی ہوئی، مطلب ایڈمٹ کر لیا نا کہ مطلب جو قتل ہوا تھا وہ ناحق تھا، ایکسٹرا جوڈیشل مرڈر اس کو کاؤنٹ کیا گیا۔ تو وجہ یہ ہے کہ آج وہ تو چیزیں ہو گئی، لیکن بات یہ کہ جو واقعات ہو چکے ہیں اس کو اب ان لوگوں کے خلاف کوئی ایکشن تو ہوا نہیں، یا تو ان ججز کے خلاف کوئی ایکشن لینا چاہیے تھا، جوڈیشل کمیشن ایسا جج میں ہاں یہ کہا جی ہم معذرت خواہ ہیں کہ یہ غلط عدلیہ سے غلط فیصلہ اس دور میں یہ غلط فیصلہ ہو گیا، اور اب یہ نہیں پتا اس جوڈیشل مرڈر جو کیا گیا تھا اس کے نقصانات کیا ہیں۔ اگر آج ہو سکتا ہے بھٹو صاحب ہوتے تو آج سینیریو کچھ اور ہوتا، آج ہمارے نوجوان ملک سے جو بھاگ رہے ہیں باہر جانے کے لیے، آج ہو سکتا ہے کہ ہمارا ملک اتنا ترقی یافتہ ہوتا کہ آج لوگ یہاں آ رہے ہوتے ہیں باہر سے، ویژن تھا ان کا ویژن جو تھا اپنے طریقے سے وہ کام کر رہے تھے۔ بھٹو صاحب کے دور میں آپ اگر دیکھتے ہیں کہ انہوں نے سب سے پہلے کیا کہ باہر جب وزیر خارجہ تھے، باہر جا کے جرمنی دوسری ممالک سے رابطے کر کے اپنے عوام یہاں سے باہر بھیجی کام کرنے کے لیے۔ یہاں سے جو لوگ اس ٹائم جاتے تھے وہ خالی نوجوان جاتے تھے جو وہاں کام کرتے تھے، پیسہ پاکستان ریونیو جنریٹ پاکستان میں ہو کے آتا تھا، لیکن اب جو ہے اب لوگ فیملیوں کے ساتھ جا رہے ہیں۔ فرق آ گیا نا کہ جب پہلے جو لوگ جاتے تھے وہ ریونیو پاکستان بھیجتا، پیسہ ماں باپ بہن بھائی سب کو پیسے بھیجتے تھے، اب جو گیا اپنی فیملی لے کے وہ پاکستان کیا بھیجے گا؟ جب ساتھ اپنی فیملی بچے ساتھ لے کے چلا گیا، والد کو بھیجے گا $500 یہی کرے گا، لیکن وہ پہلے جہاں $6000 بیچتا ریونیو جنریٹ، آپ کے ایک سسٹم تھا، اس سسٹم کو لاک لگ گیا۔ بالکل ایسا آج بھی کرائسس میں اگر ہم کھڑے ہیں وجوہات یہی ہیں کہ ہمارے جو نا اس طریقے سے خارجہ پالیسی کو بہتر طریقے سے ڈیولپمنٹ نہیں کی جائے جیسے بھٹو صاحب کے دور میں کی گئی۔ بھٹو صاحب نے آج جو جنگ ایران کی اور اسرائیل اور امریکہ کی جو ہو رہی ہے اس میں اگر دیکھا جاتا ہے یہ بھٹو صاحب کے دور کی ویژن تھا کہ بھٹو صاحب نے اس ٹائم پہ بھی جب سیکنڈ اپنا مسلم کانفرنس بلائی تھی یہاں پہ، بیسک مقصد یہ تھا کہ ہم یونائٹ ہو کے اپنے ریجن کو مضبوط کریں، جس کی سزا ان کو مطلب دی گئی۔ صحیح۔ میں سمجھتا ہوں کہ اگر آج بھی اسی پوزیشن پہ اگر مسلم امہ کھڑی ہو جائے، بھٹو صاحب والا ویژن دوبارہ لے لیا جائے تو بہت بہتری آ سکتی ہے اور چیزیں بہتر ہو سکتی ہیں۔ بالکل ٹھیک، بالکل ٹھیک۔ بشیر صاحب ماشاءاللہ وہاں جو وڏو हिकिड़ो خاصو होमवर्क थियल आहे بھٹو صاحب जी सियासत ऐं बेनज़ीर भुट्टो
साहिबा जी सियासत में छा फ़र्क़ु हुयो, छा चवणु चाहींदो? आउं ॿुधणु चाहियां थो तव्हांजे लफ़्ज़नि खे। सर आइडियाज़ में त को फ़र्क़ु न आहे। ऐं हा, हिकिड़ी शइ आहे त जॾहिं बि दौरु ईंदो आहे माण्हुनि जी तब्दीली ईंदी आहे, सम्झो था न। भुट्टे साहब जे ज़माने में हिकिड़ा माण्हू हुया, वरी जॾहिं बेनज़ीर साहब जो दौरु आयो त उनजी औलाद हुई सियासत में। इहा तब्दीली त ज़रूरु हुई, ऐं उन सां गॾोगॾु दौरनि जे लिहाज़ खां ईंदड़ जिदत माण्हुनि जे ज़हननि ते असरअंदाज़ थींदी आहे। सही आहे, लेकिन आइडियालॉजीज़ में कंहिं क़िस्म जो फ़र्क़ु कोन हुयो। जेका कमिटमेंट अवाम सां भुट्टे साहब जी हुई, उहा ई कमिटमेंट अवाम सां मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी। सही। जेकॾहिं भुट्टे साहब चयो त मां पाकिस्तान जे अवाम जे लाइ पंहिंजी जान बि ॾेई छॾींदुसि, पंहिंजा बचा बि क़ुर्बान कंदुसि, उहो ई कमिटमेंट आइडियालॉजी बेनज़ीर साहिबा जी हुई। नज़रिया जे लिहाज़ खां त कंहिं क़िस्म जो फ़र्क़ु न हो, लेकिन ईंदड़ जेका जनरेशन आहे उन जे लिहाज़ खां थोरी घणी तब्दीली हुई। तब्दीली बि अहिड़ी नज़रियात जी कान हुई, लेकिन जॾहिं तव्हांजे मथां प्रेशर्स हुजनि, जॾहिं तव्हांखे क़बूल ई न कयो वञे, जॾहिं तव्हांखे जी हुकूमत खे 3-4 दफ़ा ड्राथो वञे, तंहिंजे बावजूदि बि जमहूरियत लाइ कमिटमेंट, मां सम्झां थो हिन ख़िते जे अंदरि उहा मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हुई, जेका ज़ुल्फ़िकार भुट्टे जी धीउ हुई। न त कंहिं ॿिए फ़र्द में जमहूरियत लाइ हिकिड़ी कंसिस्टेंसी सां कंहिं बि क़िस्म जे माण्हू में एतिरी क़ुवत न आहे। हर ई ॻाल्हि हिन वक़्त जे माहौल जी, जेको असां जंहिं दौर मां गुज़रूं पिया, छाजे करे इहा सभु स्ट्रगल आहे इंसानियत खे ख़ुशि करण लाइ। पाकिस्तान जे अवाम ऐं पाकिस्तान जे अवाम सां नज़रियाती तरह जेके कंसल्ट माण्हू आहिनि दुनिया जे अंदरि, उन सां रिलेशनशिप बहाल करण लाइ, इस्तवाल करण लाइ। छाकाणि त असां मुस्लमान बि आहियूं ऐं मुस्लमाननि जे नाले ते मुल्क ठहियलु आहे, ठीकु आहे। त उन सॼी आइडियालॉजी खे लाज़मी आहे मेंटेन रखिणो आहे न। उन में जेकॾहिं असां ॾिसूं था त वरी बि हिन वक़्तु बि किथे बिलावल भुट्टो ज़रदारी जी पॉलिसी, ख़ारजा पॉलिसी कमु थी अचे तव्हांखे, त किथे वरी आसिफ़ ज़रदारी जी जेका मफ़ाहिमती सियासत आहे कमु थी अचे। मुंहिंजो सिर्फ़ु पाकिस्तान जे सियासतदाननि खे हिकिड़ो ई आहे त जमहूरियत पसंदि बणिजो, ज़ुल्फ़िकार अली भुट्टे वांगुरु। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे वांगुरु मफ़ाहिमत बि कयो, ज़ुल्फ़िकार अली भुट्टे वांगुरु टॉक्स बि कयो। हिते जॾहिं यार सियासतदान खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त कंहिं बि दुनिया जे निज़ाम खे हलाइण लाइ जॾहिं ख़ुदा शैतान खां मशवरो करे थो त इंसान खे पैदा कयां, इन खां पोइ त हद आहे न। शैतान जो जेको नेगेटिव रोल आहे दुनिया जे अंदरि असांजी इस्लामिक आइडियालॉजी में, ख़ुदा इंसान खे ठाहिण लाइ पहिरियों मशवरो उन सां थो करे। तव्हां बहितरीन इंसान सां नथा वियो, तव्हां सुठनि माण्हुनि सां नथा वियो, जेके माण्हू हिन मुल्क जे लाइ कमु कनि था, तव्हां उन्हनि माण्हुनि सां नथा वियो। तव्हां बेनज़ीर भुट्टो जी आइडियालॉजी सां वियो न, तव्हां ज़ुल्फ़िकार भुट्टे जी आइडियालॉजी सां वियो न। अॼु बि तव्हां उन ई ज़ुल्फ़िकार भुट्टो जो 1 मैन 1 वोट हुयो ई आहे। अॼु बि जॾहिं डब्बा चोरी कराए तव्हां ॿिनि खे था ॾियो, केरु थो कराए? बिल्कुलु ईअं। नवाज़ शरीफ़ अॼु बि जेकॾहिं डब्बा चोरी कराए इमरान ख़ान जी हुकूमत ऐं ज़मीनी इलेक्शन पंहिंजा कटे, माना कंहिंजी आइडियालॉजी इहा आहे। बिल्कुलु तव्हां ज़ाहिरनि तौर ते जमहूरियत पसंदि आहियो, पर अंडरग्राउंड तव्हां अॼु बि उन आइडियालॉजी खे सपोर्ट था कयो जंहिंजी तव्हां पैदावार आहियो। त मां चाहींदुसि त जमहूरियत पसंदि थियणु ऐं जमहूरियत ते अमल करणु, इहे ॿ वॾा सवाल फ़र्क़ु आहे। तंहिंजे करे भुट्टो साहब ऐं भुट्टो साहब जी जेका बि जनरेशन हुई, सियासी जनरेशन, सिर्फ़ु जमहूरियत पसंदि न हुया, जमहूरियत खे प्रैक्टिकली उन्हनि साबित कयो। उन्हनि जानियूं ॾिनियूं, उन्हनि ज़िंदगियूं ॾिनियूं, उन्हनि ख़ानदान जा ख़ानदान क़ुर्बान कया। इहा आहे जमहूरियत जी पाइदारी लाइ। मां सम्झां थो त वीहनि वरी बि जमहूरियत जो आहे, इहो ज़हन नशीन करणु घुरिजे। केतिरो बि तव्हां डब्बा चोरी करायो, केतिरो बि तव्हां माण्हुनि जे वोट खां इनकार कयो, पर मां सम्झां थो त इंसान जंहिंखे ख़ुदा ताला पंहिंजो नाइब बणायो आहे, उन जी अक्सरियत जी ॻाल्हि सॼी ज़िंदगी कंहिंखे विसारणु न घुरिजे। उहा 1400 साल अॻु में बि अक्सरियत जी ॻाल्हि हलंदड़ हुई, 1400 सालनि बाद बि हलंदड़ हूंदी। पर मां त हीउ चवंदुमि त ज़ुल्फ़िकार शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अॼु जेकॾहिं ईरान जे अली ख़ामनाई खे क़तल करे इसराइल हीउ थो चवे
त मां ख़ैबर जो बदिलो कयो आहे, त मां सम्झां थो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जंहिं पाकिस्तान खे एटमी क़ुवत बणाए हितों जे मुसलमाननि खे एतिरी ताक़त ॾिनी आहे जो मां सम्झां थो हिन सदी में त न, पर 1400 साल खां पोइ शायदि अमेरिका ऐं इहे जेके शाउनिस्ट कंट्रीज़ आहिनि इन ॻाल्हि ते पछताइनि त यार असां सां 1400 साल अॻु में ज़ुल्फ़िकार भुट्टे अहिड़ो कमु कयो जो मुस्लिम दुनिया खे उन ताक़तवर बणाए छॾियो। पर अफ़सोस आहे त साइकालॉजी ज़ुल्फ़िकार भुट्टे जी जेका हिन दुनिया खे मज़बूत करण जी हुई, मां सम्झां थो त अॼु ईरान जी जेका पॉलिसी आहे, जेका भुट्टे साहिबु 74 में समिट कॉन्फ्रेंस कराई हुई, अॼु ईरान उन पॉलिसी ते हली रहियो आहे जो अॼु ईरान सॼी मुस्लिम दुनिया खे गॾे करण लाइ आइडियालॉजी ॾिनी आहे ऐं उनखे गॾु करण लाइ कोशिशि पियो करे, जेको असांखे पाकिस्तान खे करणु घुरिजे। बिल्कुलु ठीकु। नाज़रीन पाण हिते वठंदासीं ब्रेक खां पोइ अवां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन, हिकिड़ी नंढी साईअ खां पोइ अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जन जी 47 वर्सी आहे ऐं उन मौक़े ते पाण कोशिशि करियूं था त जेतिरो ख़राज तहसीन उन्हनि खे अक़ीदत पेश करे सघूं। बहरहाल अहिड़नि शख़्सियतुनि जे बारे में, उन्हनि जी क़ुर्बानियुनि जे बारे में ऐं उन्हनि जी शख़्सियत, किरदारु, अमल, सोच, फ़िक्र, शऊर, अवाम सां प्यार, मोहबत, पाबो, प्रीत, सिक ऐं उकीर जी जेतिरी भी ॻाल्हि कजे सा घटि आहे। बहरहाल सर अज़हर साहब, आप क्या समझते हैं 1973 का जो आइन है वो भुट्टो साहब की विरासत कहा जाता है, वो क्यों और कैसे? हम चाहेंगे थोड़ा सा इस पे भी डिस्कस करें ज़रा। आपने पूछ ही लिया है मुझसे तो मैं कुछ बातें बतलाऊंगा जो अब तक सामने नहीं आई हैं। देखिए, भुट्टो साहब की बहुत बड़ी कामयाबी थी कि एक मुत्तफ़िक़ा आइन बनाया, ठीक है ना। भुट्टो साहब आए थे रोटी कपड़ा और मकान के नारे से, बिल्कुल, और 82 सीट्स लेके ओवरवेलमिंग मेजॉरिटी, 2/3 से भी ज़्यादा। अब उस ख्वाहिश में उन्होंने बहुत सारी चीज़ें जस्ट टू हैव, अगर फ़र्ज़ करिए 100% कंसेंसस नहीं भी होता, 90% होता, 95%, क्या फ़र्क पड़ता था। बट आपको कोई चीज़ें कॉम्प्रोमाइज़ नहीं करनी चाहिए। देखिए, हम लोग सब मुसलमान हैं, लेकिन इन लोग, भुट्टो साहब जब आइन पास हुआ तो वो अपने प्राइम मिनिस्टर चेंबर से निकले, महराज साहब उसी कॉरिडोर में जा रहे थे तो उन्होंने मजाक किया, महराज महराज, बल्कि वो कहते थे लीडर लीडर, इस तरीके से मजाक करके कहते थे। उन्होंने कहा, जी भुट्टो साहब, ये भाई आइन पास किया, तुमने मुबारकबाद नहीं दी? तो उन्होंने कहा, नहीं, बहुत मुबारक हो आपको भुट्टो साहब। इसे नहीं यार, दिल से नहीं कह रहे। क्या मतलब, तुम्हें क्या चुभ रहा है? तो उन्होंने कहा, भुट्टो साहब, ये आपने क्या कह दिया? इस्लाम को आप ले आए, मज़हब को ले आए, कोई कानून कुरान और सुन्ना वगैरह के बगैर नहीं नाफिज होगा, और आपने ऐसी शिक डाल दी है कि एक बड़ी दूर तक एक मुसीबत बनेगी। हम सब मुसलमान हैं, ये डालने की क्या ज़रूरत थी? क्या मजहबी जमातों को मिला था? भुट्टो साहब ने कहा, अरे क्या कर रहे हो यार, इधर बात कर रहे हो। हाथ पकड़ा और अपने प्राइम मिनिस्टर चेंबर में ले गए। इसे यार ये बात उधर करने की थी। उन्होंने कहा, आप ही ने छेड़ा मुझे, आप ही ने कहा तो मुझे जवाब देना था। इसे यार आप बतलाइए, क्या हमारी ये 3-4 सीटें जमात इस्लामी की थी ना, 2 इधर से मिली, अगर तारिक अजीज़ और महराज भाई इधर से लड़ते, ये लेफ्ट की बड़ी गलती थी कि उन्होंने इलेक्शन में हिस्सा नहीं लिया। भुट्टो साहब की सारी मदद की। भुट्टो साहब 35 सीटें दे रहे थे महराज मोहम्मद खान को कि जिसे तुम्हें देना है, लेकिन जो भुट्टो महराज भाई की कमज़ोरी ये थी कि वो दो कश्तियों में सवार थे। एक लेफ्ट की जो सोशलिस्ट पीछे जो थे, नाम नहीं लूँगा, हमारे बुजुर्ग थे, और पीपल्स पार्टी जिन्होंने भेजा था कि भुट्टो साहब के साथ जाके पीपल्स पार्टी बनाओ, तो उन्होंने आखिर में कहा इलेक्शन। उन भुट्टो साहब, महराज साहब ने कहा, भाई नौजवान लोग हैं, अब हमें भी मतलब 25 बरस के इलेक्शन लड़ सकते। महराज भाई ने कहा कि तुम्हारे लिए बड़ी सेफ सीट निकाली है मलीर से। मुझे याद है आज तक उन्होंने ये नहीं कहा पीपल्स पार्टी मजबूत है, उन्होंने कहा एनएसएफ बहुत मजबूत है। एनएसएफ वॉज अ वेरी पावरफुल फोर्स दैट टाइम।
ہم نے کہا آپ نہیں لڑ رہے تو ہم بھی نہیں لڑ رہے. یعنی ہم میں اتنا شعور نہیں تھا, ہم ذہن انقلابی تھا نا, تو پتہ نہیں شاید پارلیمنٹ میں جانا, میں اس زمانے کی بات کر رہا ہوں جب ہم لوگ 24-25 برس کے تھے, انقلاب کا جنون تھا, لیکن وہ بڑی غلطی تھی تاریخی. تو اب دیکھیے کہ جتنا ہم نے ضیاء الحق کا منافقانہ اسلام, جتنا ہم اسلام کو لے کر کے آئے ہیں سیاست میں, اس معاشرے میں اتنی ہی منافقت پھیلی ہے, معاف کیجیے گا. تو ہمیں آپ نے آئین کی بات کی, میں شاید کرتا نہیں لیکن آپ نے بہت زور دیا, تو یہ کمزوری بھی تھی. ہاں وہ پرائس پے کرنی پڑی کہ متفقہ آئین ہو, لیکن آج وہ سارے پرابلمز جو اس وقت کے پرابلم ہمیں بہت چھوٹے نظر آ رہے ہیں, آج تو ایک انبار ہے. اس کے لیے میں بات کر رہا تھا کہ وی نیڈ اے نیشنل ریفارم ایجنڈا. اور آپ نے وہ یعنی آئیڈیالوجیکلی ہم شفٹ ہو گئے نا, تو ہم ان چیزوں کے لیے ہمیں ایک ڈسکشن کرنا ہے اور ہمیں ایک نئے ایجنڈے پہ جانا ہے. پولیٹیکل ایجنڈے پہ ہی عوام اتفاق کریں گے, یونائٹ ہوں گے, وہی دیٹ از دی وے آؤٹ جو میں سمجھتا ہوں. بالکل ٹھیک. اشرف صاحب آپ کیا سمجھتے ہیں بھٹو صاحب کی جو سیاسی وراثت تھی, آج کل پیپلز پارٹی اس کو کس طرح آگے بڑھا رہی ہے؟ سیاسی وراثت بھٹو صاحب سے لیگیسی کے طور پہ شہید میرا بھٹو صاحبہ پہ آئی. انہوں نے دیکھا جدوجہد 2 راستے تھے, جیسے میر مرتضیٰ بھٹو اور شاہنواز بھٹو نے دوسرا راستہ منتخب کیا, بی بی نے ڈیموکریسی کا راستہ منتخب کیا, ٹھیک ہے نا, جمہوریت کو لے کے چلنے کے لیے انہوں نے راستہ منتخب کیا, اس پہ انہوں نے کام بھی کیا, ٹھیک ہے نا. یہی وجہ تھی کہ جب بھٹو صاحب کے اسنیشن ہوئی تو ان کے بعد بی بی شہید اتنی بڑی نہیں تھی اور ملک چلی گئی تھی, ملک سے باہر چلی گئی تھی. پھر 86 میں واپس وہ آئیں, 86 کے بعد اپنے اس عامر کے خلاف کام شروع کیا, ضیاء الحق کے خلاف جو واقعات ہوئے. اس کے بعد 88 میں جو واقعہ ہوا, اس کے بعد پیپلز پارٹی عوامی جماعت تھی تو جیت واپس آئی اچھے ووٹوں سے. بی بی شہید پہلی پرائم منسٹر, مسلم پرائم منسٹر پوری دنیا میں. اس کے بعد انہی طاقتوں نے ان کو ٹائم نہیں دیا. دوبارہ جو 18 مہینے میں پہلی گورنمنٹ چلی گئی, پھر سیکنڈ ٹرم میں ہم دوبارہ آتے ہیں تو 22 مہینے میں چلے جاتے ہیں, ٹھیک ہے. وجوہات یہ تھی کہ وہ اسی پالیسی کو ٹو کر رہی تھی, بھٹو صاحب والی لیگیسی کو ہی, کہ جیسے بھٹو صاحب نے مسلم کانفرنس بلائی, بی بی شہید نے بھی مسلم ممالک کا دورہ کیا, یاسر عرفات صاحب کو یہاں بلایا, باقی لیڈران کو یہاں بلایا بیٹھ کے چیزوں کو سیٹل ڈاؤن کرنے کے لیے کہ آپس میں ہم اسی ایجنڈے کو جو وہاں رک گیا تھا بھٹو صاحب کے دور میں اس کو آگے لے کے چلیں. اور وہی چیز جو ہے ورلڈ مسلم بینک بنانے کی جو پالیسی تھی, دوسری چیزیں تھیں, اس کو انہی طاقتوں کو تکلیف دوبارہ شروع ہو گئی, جس کی وجہ سے محترم شہید بھٹو صاحب کے ساتھ یہ واقعہ ہو. اور بی بی صاحب نے بھی بھٹو صاحب والا ایک کردار ادا کیا. آپ دیکھیں اگر چارٹر آف ڈیموکریسی جو ہے, حالانکہ 2 دفعہ ہماری گورنمنٹ جو ٹپل کی گئی, اس ٹائم یہی مسلم لیگ تھے, وہی جیت کے واپس آئے, انہیں کو لا کے اس ٹیبل پہ بی بی نے دوبارہ بٹھایا. انہیں طاقتوں کو جو کل وہ گالیاں دے رہے تھے, پھر ایک ٹیبل پہ لا کے بٹھایا کہ چارٹر آف ڈیموکریسی پہ سائن کرو, کہ ٹھیک ہے ہمارے اختلافات اپنی جگہ, ہم یہ چیزیں کریں گے, یہ کریں گے, لیکن تھرڈ طاقت کو آگے نہ آنے دیا جائے. چارٹر آف ڈیموکریسی جو ہوا لنڈن میں, وہ آپ سب کے سامنے واضح ہے. اسی کو آگے لیتے ہوئے بی بی شہید جب شہید ہو گئیں, اسی لیگیسی کو چیئرمین بلاول بھٹو زراعی صاحبہ لے کے چل رہے ہیں, اسی انداز میں لے کے چل رہے ہیں, نہ 1 انچ آگے ہیں نہ 1 انچ پیچھے ہیں. جو بھٹو صاحب کی لیگیسی اسی طریقے سے چل رہی ہے جو بھٹو صاحب چاہ رہے تھے, لیکن کیوں حالات اور واقعات چینج ہو چکے ہیں, اب ڈیموکریٹل سینیریوز چینج ہو چکے ہیں, ان سینیریوز کے اوپر ورک آؤٹ کیا جا رہا ہے, اور انشاءاللہ تعالیٰ بھٹو صاحب کی لیگیسی آگے چلتی رہے گی اسی طریقے سے. بالکل ٹھیک. بشیر صاحب امی پان نظریاتی کارکن آहियो ऐं आउं सम्झां थो अव्हां जे ज़हन में इलाही सारा ख़ाका हूंदा त अगरि यंगस्टर्स को बि पंहिंजी पार्टीअ में अचे थो त नज़रियात खे कीअं मद्देनज़र रखे पंहिंजी उन पार्टीअ में पंहिंजो किरदारु अदा करे. ऐं ॿियो त अॼुकल्ह जेके बि शागिर्द सियासत हिकु त रही कोन्हे, पर नौजवान जेको नओं खून आहे उहो पार्टी में शमूलियत अख़्तियार करे थो, पर बदकिस्मतीअ सां उहे नौजवान रुॻो उन पार्टीअ में मथीं सिफ़ ते वञण जे लाइ तरसियल आहिनि. सियासी पार्टीअ जो मंशूर छा आहे, हू अवाम जे लाइ छा था करणु चाहिनि, उन्हनि जी मुफ़ाहिमती पॉलिसी छा आहे, उनखे ॼाणण जी कोशिशि नथा कनि. तव्हां छा सम्झो था नौजवाननि खे शमूलियत खां पहिरियां, शमूलियत खां पोइ सियासत जे शऊर खे सम्झण लाइ केतिरो किरदारु अदा करणु? मां सम्झां थो
मां बि स्टूडेंट्स पॉलिटिक्स खां ई बुनियादु कयो आहे। शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो जी जमहूरी इंस्टीट्यूशन्स ऐं जेके सपोर्टेड जनरेशन्स हुयूं उन वक़्तु स्टूडेंट्स हुया, ठीकु आहे। ऐं सुतती जनरल ज़िया जी जॾहिं शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो जे फांसी खां पोइ हुकूमत आई, मां तव्हांखे थोरो इन पासे ॾांहुं सियासी कारकुननि खे किल कीअं कयो वियो। पहिरियां ई सियासी कारकुन जे अंदरि बायोफ्रेशन करके उन्हनि जा क्राइसिस थिया, जंहिंजी असां पैदावार आहियूं, वॾा वॾा क्राइसिस थिया। इदारनि जे अंदरि वेपन्स आया, उन वेपन्स ऐं क्राइसिस जो बुनियादु वठी सभिनी इंस्टीट्यूशन्स में, ख़ासि तौर ते सिंध में सभिनी इंस्टीट्यूशन्स में रेंजर्स हेडक्वार्टर थी विया। अॼु जेका तव्हांजी तारीख़ी हॉस्टल हुई मीठाराम, उहो रेंजर्स हेडक्वार्टर आहे। कराची यूनिवर्सिटी में स्टूडेंट्स जी किलिंग थी, रेंजर्स वेठी। माना उन्हनि नर्सरीज़ खे जितां पॉलिटिकल वर्कर्स ट्रेंड थींदा, हिस्टोरिकली, रिलीजियसली, पॉलिटिकली ट्रेंड थींदा हुआ, उते कहिड़ी एडमिनिस्ट्रेशन अची वेठी, उन्हनि जा कंहिंसां तालुका थिया, कहिड़ी साइकोलॉजी सां तालुका थिया, उन असांजी सियासी वर्कर जेको पॉलिटिकली जेको एजुकेशनली तयारु थी ईंदो, उन ते वॾो इफेक्ट छॾियो आहे। इहो ई असरु आहे जो अॼु जी असांजी जेका जनरेशन आहे, असांजे दौर में उहा सियासत सां इंटैक्ट हुई, ऐं हिन वक़्त जी जनरेशन सियासत सां इंटैक्ट न आहे। असां वटि 17, 18 या 20 सालनि जे कुझु केडर सियासत में, इन त पाकिस्तान पीपल्स पार्टी जनरल पॉलिटिकल वर्कर्स में, जेकॾहिं असां कंहिं बि पॉलिटिकल जेको मेड़नि में वेंदा आहियूं न, जेके मुतफ़रिक़ यानी गॾियल सियासियुनि जा थींदा आहिनि, उते 50 साल 40 साल जा वर्कर्स त गॾिबा आहिनि। अक्सर वरी बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अंदरि इहा आहे त यूथ असांजी एक्टिव आहे, ऐं हिन वक़्तु बि असांजे यूथ में तमामु सुठो कमु थी रहियो आहे। PSF स्टूडेंट्स फेडरेशन्स असां वटि कमु कनि थियूं, पर उन ते वधीक ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। मां सम्झां थो इहा पॉलिटिकल वर्कर्स जी नर्सरी खे किल करण लाइ जेका जनरल ज़िया जे दौर में साज़िश थी, उनखे जमहूरी दौर में स्टूडेंट्स यूनियन खे बहाल करे ऐं स्टूडेंट्स खे सियासत में अचण जो मौक़ो ॾिए त असां वटि सियासी जनरेशन, जेको ज़ुल्फ़िकार भुट्टे जो ख़्यालु हो त सियासी, जंहिं लाइ चवण लाइ बि ख़तु लिखियो जीअं साईं चयो, त उहा सियासी जनरेशन असां वटि बहाल थिए। मां सम्झां थो असांजे पाकिस्तान जो फ्यूचर सुठो थींदो। बिल्कुल ठीक। असद जमील साहब, मुझे पता है कि आप भुट्टो साहब की जो सोच थी, फ़िक्र था, उसके बारे में आप जानते हैं और उनकी शख्सियत से भी आप वाकिफ़ हैं। आप क्या समझते हैं आजकल की यूथ को, नौजवान नस्ल को भुट्टो साहब की शख्सियत से क्या सीखना चाहिए? कि हमें आवाम में जाना चाहिए, आवाम पे भरोसा करना चाहिए और अपना नज़रियाती और सियासी प्रोग्राम आवाम में लेके जाना चाहिए। और जिस रिफॉर्म प्रोग्राम की मैं बात कर रहा हूँ, मैं अपनी पार्टी या आपकी पार्टी के प्रोग्राम की नहीं कर रहा हूँ, मैं कह रहा हूँ एक नेशनल एजेंडा की ज़रूरत है, जिसमें हम और आप और दीगर पार्टियाँ एक हो सकती हैं। और इस हाइब्रिड निज़ाम तो चल रहा है, लेकिन इसके दायरे के अंदर भी बहुत सारी चीज़ें हो सकती हैं। जब इमरान खान आए थे, मैं तो 5 साल उसकी पार्टी में रहा था, महराज साहब को लेके गया था, लेकिन हमने देख लिया कि भाई गलती की, मुनासिब नहीं था, उसकी कोई कोर वैल्यूज़ नहीं हैं, तो हम फिर 5 साल में चले आए। लेकिन ज़रूरत इस बात की है कि सारी पार्टीज़ एक रिफॉर्म एजेंडा पे आए। कब तक हम आपस में लड़ते रहेंगे? अब में से कौन इतना पवित्र है कि भाई, लेकिन गलतियां हुई हैं, सबसे हुई हैं, लेकिन आज जहां मुल्क खड़ा है, एक नेशनल रिफॉर्म एजेंडा पे आना चाहिए। और वो ज़्यादा, देखिए हमारे लोगों को साफ़ पीने का पानी नहीं है। अगर साफ़ पीने का पानी मिल जाए तो 70% बीमारियां तो ख़त्म हो जाती हैं। बच्चों को तालीम देनी चाहिए। ईरान के अंदर देखिए क्या मुकाबला कर रहा है ईरान। जब शाह ईरान हटे थे तो 35% ख़वातीन लिटरेट थीं, आज 97% लिटरेट हैं, यूनिवर्सिटीज़ में हैं, कॉलेजेस में है, सारे इंडिपेंडेंट रिसर्चेस कर रहे हैं। पॉपुलेशन इतनी ऊंची थी, उसको कंट्रोल कर लिया। हमें बहुत कुछ
چین سے سیکھ سکتے ہیں, ایران سے سیکھ سکتے ہیں, لیکن ہمیں ایک ایجنڈا پہ آنا پڑے گا. اور سب سے بڑی بات ہے ہماری خود مختاری, ہماری سوورنٹی, اور جس کے لیے ایران لڑ رہا ہے, ایک ہمارے لیے مثال ہے کہ وہ ایران دب نہیں رہا ہے, اپنی سروائیول کے لیے لڑ رہا ہے. اور میرا تو دل ایران کے ساتھ ہے, ہم سمجھتے ہیں ہم سب کا ہی دل ایران کے ساتھ ہے. اور مجھے یقین ہے کہ آج امریکہ اگر جنگ کی طرف جانا چاہتا ہے تو ایران بھرپور مقابلہ کرے گا, اور اس جنگ کے ساتھ ویسٹ کا بھی ہم پہ تو مہنگائی آئے گی, لیکن یہ وہ نیا ورلڈ آرڈر جو آ رہا ہے یا تو پیسفلی آ جائے, یا اگر جنگ نافذ کر رہا ہے تو جنگ کے ذریعے آئے گا. لیکن یہ آرڈر جو ملٹی پولر ورلڈ کا آرڈر آ رہا ہے, اس کو روک نہیں سکتا امریکہ. اب اس کے ہاتھ میں یہ ہے کہ وہ جنگ کے ذریعے چاہتا ہے کہ شکست ہو اسے, میرا ایمان ہے, یا وہ پرامن طریقے سے. یہ امریکہ کے اوپر, ہم بالکل ایران کے ساتھ ہیں. بالکل ٹھیک. سر اشرف صاحب, بینگ اے پریزیڈنٹ اور پیپل پارٹی کے کارکن ہوتے ہوئے, میں سمجھتا ہوں ہر کارکن کے ذہن میں خیالات کچھ آتے ہیں کہ بھائی ہماری پارٹی میں یہ ریفارمز آ جائیں تو بہتری ہو سکتی ہے, اس طرح کی سوچ آ جائے تو یہ بہتری ہو سکتی ہے. آپ کے ذہن میں بھی کوئی خاکے خیالات, آئیڈیاز ہیں؟ دیکھیں بات یہ ہے کہ ہر پارٹی کے اندر اچھے برے لوگ ہوتے ہیں, ٹھیک ہے نا, مطلب اس کو آپ منع نہیں کر سکتے. ایگزیکٹلی. آپ کا اپنا ویژن, آپ کس طریقے سے مینیج کرتے ہیں چیزوں کو, ٹھیک ہے نا. ہماری پارٹی میں سب سے بڑا اچھا ہے کہ جب ہم بیٹھتے ہیں میٹنگز کے اندر تو ہم ایک دوسرے پہ تنقید کر سکتے ہیں. مطلب کئی پارٹیاں تو ایسی تنقید کا جہاں سوال ہی پیدا نہیں ہوتا. جیسے اب جہاں جمعیت سے پہلے جا کے ہو گیا تھا, بھائی آ کے آئے, اس پارٹی میں تو بات ہی نہیں ہوتی تھی, ون مین شو تھا. تو بات یہ ہے کہ ہر جگہ اپنی طریقہ ہے, ٹھیک ہے. چیئرمین صاحب بھی چاہتے ہیں کہ یوتھ آگے آئے, کیونکہ جیسے آپ نے اسٹارٹنگ میں کہا تھا کہ 64% یوتھ ہے اس کنٹری میں. اب اصل میں یوتھ کو ہم نے اتنا جو ہے اپنے سے بیزار کر دیا ہے کہ یوتھ اب کہتے ہیں جب کوئی کسی کے لیے, ہم نے خود اپنے لیے کرنا ہے. اصل پرابلم یہ کریٹ ہو گئی ہے. اگر ہم طریقے سے یوتھ کو ہینڈل کر لیں, ایجوکیشن اچھی کر دیں, جو لوگ آج بچے ہمارے یہاں سے ملک سے باہر جانا چاہتے ہیں, آج آپ دیکھ لیں کسی بچے سے آپ سوال کر رہے ہیں, اسٹوڈنٹ سے, بیٹا کیا کرنا, بولا ملک سے باہر جانا ہے, پڑھنا ہے, باہر جانا. اچھا بھائی یہاں کیوں نہیں رہنا, کہ کیونکہ یہاں اس کو اپنی نہ نوکری کی گارنٹی مل رہی ہے, نہ. اچھا جابس کے حوالے سے اگر بات ہم کرنے جاتے ہیں تو جابس, ایک گورنمنٹ جابس ایک سٹن فیگرز میں ہوگی نا, لیکن اب بے روزگاری اتنی پھیل چکی ہے. ابھی چھوٹی سی مثال ہے, اگر آپ ایک جاب کی آپ ایڈورٹائزمنٹ دیں گے پرائیویٹ یہاں پہ بھی کسی جاب کے لیے, تو کم سے کم 20-25 ہزار اپلیکیشن آپ کے پاس آ جائیں گی. بے روزگاری کی وجہ یہ ہے. بالکل. جیسے اظہر بھائی نے بات کی کہ ہمیں ایک ایسا کوئی پلان اپ کرنا چاہیے جس سے یوتھ ہماری انگیج ہو سکے, جس کو ہم انگیج نہیں کر پا رہے. سب سے بڑا مطلب, چاہے ہم دیکھیں پی ٹی آئی کا دور بھی ہے, انہوں نے بڑی کوشش کی لیکن وہ چیزیں مینیج نہیں. اصل ان کا یہی تھا ٹارگیٹ کہ ہم یوتھ کو آگے جو نا پاورفل کریں گے, لیکن نہیں ہو سکا معاملات. میں سمجھتا چیئرمین صاحب کوشش میں لگے ہوئے, اور یوتھ کے لیے ورک آؤٹ کیا جائے. جیسے اب ایجوکیشن کے سیکٹر کو مضبوط کرنے کی کوشش کی جا رہی ہے, ہیلتھ سیکٹر کو مضبوط کرنے کی کوشش کی جائے, جیسے چیزیں بہتر ہونا شروع ہوں گی. یوتھ بھی اپنے اس کو گارنٹیاں چاہیے, شارٹ لسٹ چاہیے کہ کل میں پڑھ لکھ کر نکلوں تو مجھے کوئی جابس ملیں. اب اس میں پرائیویٹ فیکٹرز کو بھی انوالو کرنا پڑے گا. دیکھیں تاڑی ایک ہاتھ سے نہیں بجے گی, سب کو لے کے بیٹھنا پڑے. ہر اپنا اپنا شیئر ڈالیں گے, میں اپنا شیئر ڈالوں, یہ اپنا شیئر ڈالیں, آپ اپنا شیئر ڈالیں گے تو چیزیں بہتر ہوں گی. جیسا ہمیں گھر لے کے چلتے ہیں, گھر کا ایک بجٹ مینٹین کرتے ہیں, اسی طریقے سے ملک کے لیے بھی سب پولیٹیکل پارٹیز کو مطلب اپنے اختلافات کو مد پیچھے رکھتے ہوئے آنے والی نسل کے لیے آگے کی سوچ بڑھانی پڑے گی ہمیں. کیوں جیسے مثال ایران کی دی انہوں نے, ایران نے اپنے ویژن کو رکھا سامنے, اپنے نسل کو سامنے رکھا. مجھے آج تک یاد ہے کہ جب شاہ ایران انقلاب ایران میں آنے سے پہلے امام خمینی صاحب کو جب ملک سے بے دخل کیا جا رہا تھا, نکالا جا رہا تھا, تو ان سے کہا تھا ہنس کے بڑے جوک کے انداز میں کہ تم اس قوم سے انقلاب لانے کی بات کر رہے ہو مجھ سے. تو خمینی صاحب کو بڑے ایک ورڈ گولڈن ورڈ تھا, انہوں نے کہا تھا میری جو نسل ہے نا وہ ماؤں کے پیٹوں میں. انہوں نے اس جنریشن پہ کام کیا جو 18 سال پر انقلاب آیا, تو 18 سال کے بعد وہی قوم جو ایران سب سے زیادہ مطلب عیاش پرست تھا, جو ایران سب چیزیں اوپن تھیں, وہ جو بالکل اسلامک ریلیجس کنٹری بن گیا.
और वो आज तक चल रहा है। बिल्कुल ठीक, बिल्कुल ठीक। हमें भी इसी तरह की रिफॉर्म्स लानी पड़ेंगी, कुछ चीज़ें ऐसी करनी पड़ेंगी कि यूथ हमारे एंगेज हो, यूथ जो है उनको सेटिस्फेक्शन हो अपने मुल्क के साथ, हाँ, प्यार हो। बिल्कुल ठीक। बशीर साहिब, अवां छा चवणु चाहींदो इन ॻाल्हि ते? अवां जो छा मौक़िफ़ हूंदो? छाकाणि त मां सम्झां थो अवां आवाम सां गॾु हूंदा आहियो, तव्हांजी जेका यूसी चेयरमैन जी सीट आहे या प्रेसिडेंट आहियो, उन में मूंखे ख़बर आहे त ख़ासो टाइम तव्हांजो आवाम सां गॾु गुज़रणु, छा चवणु? मां सम्झंदुसि त अवाम में हिन वक़्तु जेको ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहिब जो नारो रोटी कपिड़ा और मकान, हिन वक़्तु बि अवाम जे अंदरि इहा ई परेशानी आहे। मां सम्झां थो त मुंहिंजो तालुक सूबे सिंध सां आहे। मां सिंध जे माण्हुनि में जेको तजसुस ॾिठो आहे इन टिनि शयुनि लाइ शिदत सां ॾिठो आहे। ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो बि कमाल जेको हुयो उहो इहो ई हुयो त उन वक़्त जे लिहाज़ खां ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जेके रोज़गार जा मौक़ा, माण्हुनि जे घरनि जो बंदोबस्तु ऐं माण्हुनि जी अजे लटे जी लाइ जेका कोशिशि कई, उहा ई इम्पॉर्टेंट आहे। मुंहिंजो सिर्फ़ु नंढिड़ो ई सॉल्यूशन आहे त जॾहिं बि पाकिस्तान पीपल्स पार्टी खे मौक़ो मिलियो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हुजे या हिन वक़्त ताईं हुजे, उहा माण्हुनि खे नौकरियुनि में रखंदी आहे ऐं कुझु ॿियूं पार्टियूं वञी अदालतुनि में स्टे वठंदियूं आहिनि या वरी उन्हनि माण्हुनि रखियल माण्हुनि खे नौकरियुनि मां कढंदियूं आहिनि। हिकिड़ो ई सॉल्यूशन आहे जेको कॉज़िस ऐं रीज़न्स पे जेकॾहिं असांजा पॉलिटिशियन्स कमु नथा कनि त उनखे सियासत सां हटी वञणु घुरिजे। ज़ुल्फ़िकार भुट्टो जी जेका सियासत आहे या जेका लीगेसी आहे, सभ खां पहिरीं असां कॉज़िस ऐं रीज़न्स खे ॾिसंदा आहियूं समाज में ऐं सियासत में। उनजो कॉज़िस ऐं रीज़न्स इहे आहिनि त 3 करोड़ माण्हुनि खे जेकॾहिं मुंहिंजी राय मुताबिक़ एट ए टाइम रोज़गार न हुयो त तव्हां वटि नसली तज़ाद ख़तमु आहे, तव्हां वटि रिलीजियस तज़ाद ख़तमु आहे, तव्हां वटि लिसानी तज़ाद ख़तमु आहे, तव्हां वटि कंहिं बि क़िस्म जो तज़ाद न रहंदो। तज़ाद हिन मुल्क जे अंदरि रिसोर्सिस जे बुनियाद ते पैदा थिए थो। पोइ कॾहिं उनखे नसली रंग ॾिनो थो वञे, कॾहिं उनखे मज़हबी रंग ॾिनो थो वञे। बेसिकली जेकॾहिं माण्हुनि खे अवेलेबिलिटी हुजे त माण्हुनि जो इन्हनि सभिनी फैक्शन्स तां ध्यानु ई न वेंदो। माण्हू पंहिंजी तरक़ी लाइ ऐं ज़िंदगी सही गुज़ारण लाइ सोचींदा। जेको नारो आहे रोटी कपिड़ा और मकान, उन ते हलणु शुरू कंदा। बिल्कुल ठीक, ज़बरदस्त। सर अरशद साहब, आपका बहुत शुक्रिया, आपने कीमती वक्त में से कुछ पल दिए। बशीर साहब, अवां जी बड़ी मेहरबानी, तव्हां कीमती वक्त में कुछ पल ॾिना। सर अज़हर साहब, आपका बहुत शुक्रिया। और मैं आपकी एज को, आपकी रेस्ट को, आपकी एक्सरसाइज को, आपकी सेहत को मद्देनज़र रखते हुए, माशाल्लाह, हाँ, मैं वही कि मैंने कहा थोड़ा सा तजस्सुस तो होना चाहिए ना कि वो बोलना क्या चाहते हैं। खूबसूरत पर्सनालिटी, माशाल्लाह वो उधर बड़ा अच्छा आपका नक्श आ रहा है, माशाल्लाह ज़बरदस्त। सो आपका भी बहुत शुक्रिया, आपने कीमती वक्त में से कुछ पल दिए। इंशाल्लाह मैं आप तीनों को वंस अगेन, बल्कि हम कंटिन्यूसली आपसे गपशप लगाते रहेंगे और ज़हमत देता रहूँगा। नाज़रीन, आम सम्झां तो अॼु जो प्रोग्राम अवां जे लाइ तमामु घणो कार तो इन करे साबित थियो मुख़्तलिफ़ मकतब आहे फ़िक्र सां, आई मीन लॉयर्स, उन खां पोइ यूसी चेयरमैन या सीनियर सिटीज़न ऐं सीनियर कारकुन आहिनि सियासी, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं, मुख़्तलिफ़ मामलात ते ॻाल्हि ॿोल कईसीं, सियासत ते, समाजियात ते, नौजवाननि ते बि। आउं सम्झां थो अवां ताईं अॼु ई के रिज़ल्ट आमेज़ ॻाल्हियूं अवां ताईं पहुचियूं हुयूं। उमेद थो करियां त अवीं असांजे प्रोग्राम खे ज़रूरु पसंदि कंदव। इन उमेद सां जिते हूंदो पंहिंजो रखंदो तमामु घणो सारो ख़्यालु। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान इम्तियाज़ लगारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह ने के बान।